everyone, this is your host and host Mazza Sethar and welcome to the late night show with Mazza Sethar में welcome चाहूँगा भलीकार चाहूँगा उम्मीद ठीक हूँदा खुश हूँदा मज़े हूँदा हमेशा यही ख्वाहिश रही है तव्हां जिते बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो ऐं तव्हांजी ज़िंदगी तमामु बहितरीन नमूने सां गुज़रंदी हुजे हर सूमर ते पाण गॾु हूंदा आहियूं राति 9 खां 11 लॻे ताईं ऐं हर हफ़्ते का न का शख़्सियत सां गॾु हूंदी आहे जंहिंजो हिकु ॾाढो मज़ेदार क़िस्म जी जर्नी हूंदी आहे कोशिशि कंदा आहियूं उनजी जर्नी मां उन सफ़र मां उन ज़िंदगी मां उनजी करंट फील्ड मां कुझु न कुझु उन खां कुझु पुछा कछा कजे त सफ़र कीअं गुज़रियो ज़िंदगीअ में ज़िंदगी जो मक़सदु ई लाहा चाढ़ा आहिनि ज़िंदगी जो मक़सदु ई स्ट्रगल आहे ज़िंदगी जो मक़सदु ई कॾहिं अप्स एंड डाउन आहिनि सो खोड़ सारा उन खां अॼु कचहरी कंदासीं हाल वाल कंदासीं कोशिशि कंदासीं दिलि जी ॻाल्हि कंदासीं एज़ फार एज़ जेतिरी मूंखे ख़बर आहे जस्ट जॾहिं मां फस्ट टाइम हुनखे टी वी ते ॾिठो त ॾाढी सुठी लॻी शी इज़ अ ब्यूटिफुल ऐं उनखे अलावा जॾहिं उन सां गॾु कमु कयो त मूंखे लॻे थो मां हिकु या ॿिनि गाननि में हुन सां कमु कयो शी इज़ अ वेरी प्रोफेशनल ॾाढी प्रोफेशनल आर्टिस्ट आहे ॾाढो उनखे कमु सुठो ईंदो आहे ऐं उनखां पोइ जॾहिं हुन होस्टिंग कई जॾहिं मां होस्टिंग में उनखे ॾिठो लाइव ऐं त ॾाढी सुठी फ्लुएंसी कनेक्टिविटी वर्ड जी ॾाढी मज़ेदार ऐं मां इलाही जॻहनि ते इलाही हैरान थी वियुमि त एॾी हिनखे नॉलेज कीअं आहे हिकिड़ो गॉड गिफ्टेड किन किन माण्हुनि खे टैलेंट हूंदो आहे अलाह साईं हुनखे टैलेंट ॾिनो आहे शी इज़ अमेज़िंग शी इज़ डाउन टू अर्थ शी इज़ अ ब्यूटिफुल ऐं KTN ते हुन खोड़ सारा प्रोजेक्ट्स किया खोड़ सारा ड्रामा बि कया ड्रामे में बि कमु करण जो त हिकिड़ो एक्सपीरियंस रहियो ऐं खोड़ सारा गाना बि कया ऐं डिफरेंट जॻहनि ते मॉडल शोज़ खोड़ सारो शी डिड अ लॉट ऐं करंटली असां वटि हिकिड़ो तमामु वॾो शो आहे KTN जो मेगा शो सुर संगीत उहो करे रही आहे अॼु असां गॾु आहे नीलम एलिफ अस्सलाम वालेकुम नीलम कीअं आहियो ठीक ठाक फर्स्ट क्लास तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीक आहियो अल्हम्दुलिल्लाह थैंक यू सो मच मज़र एडो अप्रिशिएट करण जे लाइ यू डिज़र्व इट थैंक यू सो मच सो कीअं आहियो ठीक आहियो कीअं भले शो तव्हांजो अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीक ठाक ऐं शो त तव्हां ॿुधायो तव्हांखे कीअं पियो ॾाढो सुठो ऐं मां जॾहिं बि आई मां हरूभरू कोन थो चवां त को साम्हूं आयो आहे हालांकि इलाही माण्हुनि सां मुंहिंजी ॻाल्हि ठहंदी न आहे अच्छा इलाही मॉडल्स या एक्टर्स में कमु करणु चाहींदियूं न आहिनि बिकॉज़ मां जी पंहिंजी तबियत आहे उन्हनि जी पंहिंजी तव्हां ॾाढो सुठो पिया ॻाल्हायो जॾहिं मां शो ॾिसंदो आहियां तव्हांजो ॾिठुमि त ॾाढो सुठो ॻाल्हायो पिया ऐं मां अॻु में बि हिते हिकिड़ो लाइव शो कंदा हुयो हिते त मां हिन ते परेशान हूंदो हुउमि त मां लाइव कोई 2008 खां या 9 खां मां कंदो थो अचां अच्छा 2 कलाक लाइव ऐं 2 कलाक लाइव अकेलो शो करणु ॻाल्हाइणु एॾो सवलो कमु न आहे सवलो न आहे ऐं स्पेशली जॾहिं तव्हांजो स्टार्ट हूंदो आहे जीअं तव्हां हींअर स्टार्ट वरितो असांजे लाइव में ई हूंदो त असांखे कॉल्स शामिलु करणियूं हूंदियूं आहिनि अक्सर ईअं हूंदो त मतिलबु 10 15 मिंट कॉल्स न ईंदियूं आहिनि ऐं नॉन स्टॉप असांखे ॻाल्हाइणो आई गॉन थ्रू दिस मां इन खां गुज़री चुको आहियां जॾहिं कशिश ते मां शो कंदो म्यूज़िक बीट ऐं खोड़ सारा प्रोग्राम लाइव हूंदो त 2 कलाक ऐं एॾो ॻाल्हाइणु सवलो न आहे ऐं जॾहिं तव्हांजो कनेक्शन थी थो वञे तव्हांजे व्यूअर्स सां तव्हांजा जेके रेगुलर कॉलर्स आहिनि तव्हांखे ख़बर हूंदो त तव्हांजे प्रोग्राम जो छा कॉन्सेप्ट आहे या जेके तव्हांजा जेके कॉलर्स आहिनि उहे छा था चाहिनि तव्हां मां त पोइ जेको आहे न भले पोइ 10 मिंट हुजनि 15 मिंट हुजनि असांखे ख़बर हूंदी असांजे प्रोग्राम में असांखे छा ॻाल्हाइणो छा न त उहो ईज़ीली निकिरी वेंदा आहिनि हाणे जॾहिं शो जो डेली हिकिड़ो नओं कॉन्सेप्ट आहे नयूं शयूं उन ते मतिलबु प्रिपेयर करणु थोरो मुश्किल हूंदो आहे बाक़ी मुंहिंजो जेको लास्ट मूं लाइव शोज़ कया आहिनि उनजो हिकिड़ो ई मुंहिंजो फॉर्मेट हूंदो त बाबा मुंहिंजा लाइव कॉलर्स आहिनि उन्हनि सां कचहरी करणी आहे सो उहो ई मां टॉपिक खणी ईंदी हुअसि उन ते ई ॻाल्हाईंदसि भले कॉल्स अचनि न अचनि बसि मां बसि शुरू थी वेंदी हुयसि बिल्कुलु मां उहो ॾिठो त मां जॾहिं KTN ते शो ॾिसां पियो त मां चयो यार हे ॾाढो सुठो पियो करे ऐं सुठो पियो ॻाल्हाए मूंखे अंदाज़ो न हुयो बट ॾाढो सुठे तरीक़े सां कयो ॾाढो सुठो कमु पिया कयो ॾाढो सुठो एक्सपीरियंस हुयो अल्लाह ब्लेस यू ऐं ॾाढा सुठो कमु पिया कयो सो कीअं पियो लॻे हिकिड़ो मेक शो करणु माना इंटरव्यू बेस्ड शो करणु ऐं लाज़मी तव्हां वटि को गेस्ट थो अचे त लाज़मी डेफिनेट हुनजो होमवर्क ॿुझणु घुरिजे हुन गेस्ट जे बाबति तव्हांखे ॼाण ॿुझणु घुरिजे ऐं उन छा कयो आहे छा कंदो आहे छा करणु थो चाहे अहिड़ी ख़बर पइजी वेंदी उहो कीअं एक्सपीरियंस रहियो तव्हांजो असल में ॻाल्हि इहा आहे त मां लाइव शोज़ जेके सिर्फ़ु असां कॉल बेस ते कंदा आहियूं मुंहिंजा इहे बि थियल आहिनि ऐं इन खां पहिरियां जेको हाणे पाण प्रोग्राम कयूं पिया सुर संगीत उन खां पहिरियां बि मुंहिंजो इंटरव्यू बेस ते प्रोग्राम्स मुंहिंजा थियल आहिनि मूं उन्हनि प्रोग्राम्स में होस्टिंग कई आहे सो बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे त जेको असां वटि गेस्ट ईंदो आहे उनजी सॼी पहिरियां असांखे हिकिड़ी इंफॉर्मेशन असां वटि ईंदी आहे त बाबा इहे असांजा गेस्ट आहिनि हिननि जो एतिरो कमु थियल आहे हिते हिननि जो कमु थियल आहे पोइ उन ते थोरी वर्किंग करणी पवंदी आहे हिकिड़ो ॾींहुं पहिरियां पूरो हिकिड़ो स्क्रिप्ट घर में रेडी करिणो पवंदो आहे मां कॾहिं बि सेट ते कोई स्क्रिप्ट न खणी आई आहियां त हा त मां चवां त यार हिते मुंहिंजे सेट ते ई स्क्रिप्ट आहे मां हिननि खे ॾिसी हिननि खां क्वेश्चन्स कंदसि न मां पंहिंजो स्क्रिप्ट पहिरियां घर में रेडी कंदी आहियां उहे क्वेश्चन्स पंहिंजे अंदरि पहिरियां पाण क्रिएट कंदी आहियां पोइ बसि सेट ते अची मतिलबु
वन बाय वन मां उन्हनि खां ओवरऑल अॼु ईअं करे सघूं था त अॼु मां चाहियां थो शो खे छो न चेंज करिए त वाई नॉट नीलम शुड बी हियर आई ओ माय गॉड let's start, जेकॾहिं- मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त मतिलबु मां जेके न पंहिंजा इंटरव्यूज़ इलाही घटि ॾिना आहिनि मतिलबु मां इंटरव्यू वरिता जाम आहिनि पर ॾिना घटि आहिनि ठीकु आहे ऐं हाणे जॾहिं खां वरी मां ॿीहर प्रोग्राम्स शुरू कया आहिनि त हीउ मुंहिंजो फर्स्ट इंटरव्यू आहे जेको तव्हां वठो पिया सही। सो इंटरव्यू वठणु हिकिड़ो थोरो डिफरेंट हूंदो आहे अॼु मां चाहियां थी त मां रिलैक्स थी करे जेको आहे न प्रोग्राम कयां छो जो अॼु सभु कुझु सॼी ज़िम्मेदारी तव्हांजे मथां आहे सीरियसली जेको छो जो कंहिंजो कोई इंटरव्यू वठंदो न हुन वटि वॾी ज़िम्मेदारी हूंदी आहे त माना तव्हांजो कोई क्वेश्चन्स रहिजी न वञनि या पोइ का अहिड़ी ॻाल्हि तव्हां न चई छॾियो त उहा हिकिड़ी वॾी ज़िम्मेदारी हूंदी आहे हींअर मां चाहियां थी तव्हां बिल्कुलु रिलैक्स हुजां तव्हांखे जेको पुछिणो आहे तव्हां पुछी सघो सीरियसली जेको पुछणो आहे पुछी सघां थो तव्हां पुछी सघो था ऐं मां चाहींदसि त तव्हां ई प्रोग्राम होस्ट कयो ऐं मां हिन सीट ते वेही इलाही इंजॉय चलो ओके कैरी ऑन जस्ट दैट्स गुड जी। नीलम जेकॾहिं ॻाल्हि कजे टोटल असां मां कोशिशि थो कयां त शुरू खां शुरू था कयूं न असां जी जी शुरू तव्हांजे शुरू खां शुरू था कयूं ठीकु आहे। मुंहिंजे शुरू खां शुरू न शो खां शुरू न तव्हांजे शुरू खां मुंहिंजे शुरू शुरू खां शुरू हा तव्हांजे शुरू खां शुरू ओवरऑल अॼोके ॾींहं ताईं हिन घड़ीअ ताईं टोटल तव्हांखे मीडिया में घणा साल थी विया मूंखे जेसि ताईं यादि आहे त मूं स्टार्ट कयो मुंहिंजे ख़्याल में 2018 में 2018 लेट कमर अच्छा लेट आयो हा मां 2018 में स्टार्ट कयो हुयो ऐं 25 हले थो ऐं 25 हले थो ऐं मुंहिंजो जेको बिल्कुलु स्टार्ट हुयो उहो बि तव्हां ख़बर हूंदी त मां मॉडलिंग तां कई हुई फोटोशूट्स तां कई हुई ठीकु आहे उन खां पोइ वरी जीअं सभिनि जो पहिरियों प्लेटफॉर्म हूंदो हुयो PTV पर जंहिं दौर में मूं स्टार्ट कयो हुन महिल सम्झो PTV ते माण्हू न बि अचे डायरेक्ट अची वञे त को मसइलो न आहे अची सघे थो पहिरियां जेके असांजा सीनियर्स हुआ उहो हमेशह PTV तां स्टार्ट कंदा हुया हाणे जेके अचनि था हू डायरेक्ट बि चैनल ते अची वञनि था पर मुंहिंजो वरी PTV तां ई स्टार्ट थियो अच्छा यू आल्सो स्टार्टेड फ्रॉम PTV हा अच्छा PTV ते PTV ते छा कयो था PTV ते मूं कुछ प्रोजेक्ट्स किया जंहिंमें मां ड्रामास Acting, वग़ैरह ड्रामा कया कया, जी acting नाटक रंग थींदा हुया Very उहे good. कया आहिनि ऐं मूं प्रॉपर हिकिड़ो प्रोग्राम होस्ट बि कयो आहे अच्छा वाओ दैट्स उन में बि मां मतिलबु इहो ई इंटरव्यू वठंदी हुयसि तव्हां बि PTV PTV जी ते। पैदावार हा। PTV ॾाढो हिकिड़ो प्रोफेशनल इदारो आहे जी। ॾाढो मज़ेदार इदारो ॾाढो लर्निंग आहे मां ऐं बि तक़रीबन सिखियो। साल ॾेढ हुते प्रोग्राम शो कयो आहे अच्छा। होस्ट कयो आहे अच्छा PTV ते तव्हां साल ॾेढ होस्ट कयो Host कीअं कयो। फीडबैक रहियो तव्हां जॾहिं PTV खां वरी KTN ते आयो अच्छा PTV हा। जो कीअं एक्सपीरियंस हो अच्छा PTV जी ॻाल्हि कयूं या असांजा जेके ही चैनल्स आहिनि जेके ॿिया चैनल्स आहिनि PTV खां अलावा जेके आहिनि प्राइवेट चैनल्स त इलाही फ़र्क़ु आहे PTV में ऐं इहे जेके प्राइवेट चैनल्स वॾो इदारो आहे, असल definite। में ॻाल्हि सॼी इहा आहे त हुते जेको आहे न मतिलबु मां सम्झां थी त जेके पहिरियां कमु कंदा हुया न सीनियर्स उहे हुजनि हुते बहितरु आहे पर असांजी जेका न्यू जनरेशन वारा हुते वञूं था एडजस्ट थियणु थोरो मुश्किल आहे उन्हनि जे माहौल खे सम्झणु उन्हनि जी कैमरा वर्किंग खे सम्झणु उन्हनि जो जेको अंदाज़ आहे उनखे सम्झणु थोरो ॾुखियो आहे ॾुखियो न थोड़ी मेहनत वारो प्रोसेस CR थींदी आहे DR थींदी आहे रिसर्च थींदी आहे कोर्स उहे अञा बि जेको आहे न उन ई दौर खे वठी पिया हलनि एग्जैक्ट थींदो बि ईअं ई आहे ऐं हुजण बि ईअं ई घुरिजे हा पहिरियों जो दौर हूंदो हुयो पर असां हुन में एतिरा एक्सपीरियंस असांजे लाइ ही तव्हां ईज़ी जनरेशन हू आहे जेके मॉडर्न अॼुकल्ह मां मॉडर्निज़म खे घणो त मतिलबु उहो मुंहिंजे लाइ थोरो ईज़ी रहंदो आहे हुते मतिलबु जेको हूंदो न असांखे प्रॉपर जीअं हाणे पाण प्रोग्राम कयोसीं आयासीं प्रोग्राम स्टार्ट थी वियो पर हुते छा हूंदो हुयो प्रॉपर असांखे कलाक या अधु कलाक असां हू कंदा आहियूं रिहर्सल कंदा आहियूं सिंगर जी अलॻि थींदी आहे होस्ट जी अलॻि थींदी आहे म्यूज़िशियंस जी अलॻि थींदी आहे उते प्रॉपर बाक़ाइदा कमु थींदो आहे सो इलाही सुठो एक्सपीरियंस रहियो मुंहिंजो बट मां अगरि कंपेयर कयां असांजे प्राइवेट चैनल्स खे या उन्हनि खे त इलाही ज़मीन आसमान बिल्कुलु वेरी गुड ॿी शइ अच्छा केतिरा ड्रामा कया आहिनि हिन वक़्त ताईं तव्हां मां माशाल्लाह सां ड्रामा त जाम कया आहिनि जंहिंमें असांजा जेके ॻोठाणा टाइप जेके ड्रामा हूंदा आहिनि उहे बि कया आहिनि ठीकु आहे ऐं जेके कराची में असां रिकॉर्ड कंदा आहियूं उहे बि कया आहिनि सो काफ़ी सारा कया आहिनि ऐं काफ़ी सारा कैरेक्टर्स कया आहिनि जंहिंमें ॻोठाणा कैरेक्टर्स बि कया आहिनि ऐं मॉडर्न कैरेक्टर्स बि कहिड़ा कैरेक्टर्स कंदे तव्हांखे वधीक मज़ो लॻो वधीक सुठो लॻो त मूंखे जेके असांजा जेके कराची में ड्रामास थियनि था न मूंखे उहे पसंदि आहिनि ऐं मां कमु करणु उन में वधीक पसंदि कंदी हुयसि बाक़ी जेके ॻोठ में थींदा हुआ बिल्कुलु उहो बि असांजो कल्चर आहे उते बि माण्हू कमु करे पर उहो थोरो डिफिकल्ट थी वेंदो ॾुखियो तव्हांजे लाइ, हिकु त तव्हांखे ट्रैवलिंग वग़ैरह करणु ॾाढो ट्रैवलिंग में रिहाइश में ऐं पोइ वरी जेको मतिलबु सॼो मुंहिंजो जेको पंहिंजो लुक आहे या जेको मुंहिंजी पंहिंजी तव्हां पर्सनैलिटी ॾिसो था उहा वरी सफ़ा हुन खां अपोज़िट थी वञे न त मां करेक्टर खे मैनेज नथी करे सघां सो इन करे मां चाहियां थी त जेको मतिलबु मां जहिड़ो हिसाब किताब जो मुंहिंजो पंहिंजो आहे त मां उन में ई कमु पोइ तव्हां हाणे हुन साॻे हिसाब किताब में आहियो मां त हींअर अगरि तव्हां मूंखां पुछो था त मां हींअर अगरि ॿीहर बि मीडिया में आई आहियां त मुंहिंजो सिर्फ़ु इहो सुर संगीत तव्हां प्रोग्राम ॾिसो पिया ऐं तव्हां मूंखे इन में ई ॾिसंदव इन खां अलावा त मां कमु You नथी don't कयां work like तव्हां चओ मां लिमिटेड कमु थी कयां बस लिमिटेड हाणे लास्ट जेतिरो मां पहिरियां कंदी हुयसि न हर सॉन्ग में हर प्रोजेक्ट में नो हिन अच्छा दफ़ो हिकिड़ी शइ पुछां नीलम जस्ट जंहिं जल्द पुछणु थो चाहियां ईअं
तव्हां 2018 में आया आहियो, माना 2018 खां अॻु में बि आया हूंदो, चलो ठीकु आहे, तव्हांखे 7 साल तव्हांखे लॻे नथो नीलम खे जिते हुजणु खपंदो हुयो जंहिं जॻह ते नीलम उते न आहे? न, मूंखे त न लॻंदो आहे। You are okay? मां जॾहिं ही फील्ड जॉइन कई न पंहिंजी सिंधी मीडिया, तव्हां यकीन कयो मूंखे काफ़ी सारा माण्हू चवंदा तव्हां उर्दू मीडिया में वञो, तव्हांजो फेस उर्दू मीडिया वारो आहे, तव्हांजो ॻाल्हाइण जो अंदाज़ ओड़ो आहे या छा। पर तव्हां यकीन कयो मां इहा ई ॻाल्हि तॾहिं बि चवंदी हुअसि ऐं अॼु बि चवंदी आहियां, मूंखे सिंधी मीडिया में जेतिरो प्यारु मिलियो आहे न, जेतिरी इज़त मिली आहे, जेतिरी रिस्पेक्ट मिली आहे, ऐं जेतिरो पंहिंजोपन मिलियो आहे, मूंखे नथो लॻे त अगरि मां पंहिंजे पाण खे हुते वठी वञा हा न त मां वञी सघां पई, मां करे सघां पई। मीडिया त मीडिया आहे, पोइ सिंधी मीडिया हुजे या उर्दू मीडिया हुजे, एफर्ट्स त सेम करणा आहिनि, कमु त सेम करिणो आहे, टाइमिंग त सेम ॾियणी आहे, त मां हुते बि वञी सघां थी। पर मूंखे नथो लॻे जेतिरो प्यारु मूंखे हिते मिलियो आहे न, उते मिले हा या न मिले हा, पर मूंखे इते ई अल्हम्दुलिल्लाह मां सम्झंदी आहियां त मूंखे इते ई एतिरो सभु कुझु मिली वियो त मूंखे ज़रूरत न पई मां पंहिंजे पाण खे हुन साइड ते इंटरनेशनल मीडिया या उर्दू मीडिया साइड ते खणी वञा। मूंखे शुरू खां इहा पसंदि आहे, स्टिल मूंखे इहा पसंदि आहे। हा, अगरि ॻाल्हि कंदो मूंखे कोई चवंदो बि न त तव्हां उर्दू मीडिया साइड अचो या उते अची कमु कयो, त मां नथी करे सघां, छो जो हुते हिकिड़ो मतिलबु इलाही ऑप्शंस आहिनि, उते कमु इलाही आहे, इलाही वॾी इंडस्ट्री आहे, उते तव्हांखे पंहिंजो पान मञाइण लाइ हिकिड़ो वॾो वक़्तु खपे थो। ठीकु आहे, पोइ मां छो एॾा एफर्ट्स कयां, मां एॾी महिनत छो कयां जॾहिं बग़ैर महिनत जे मूंखे एतिरो सभु कुझु हिते प्यारु मिले पियो, सिंधियुनि जो, असांजा जेके बि असांजो कल्चर आहे, मूंखे उहो सुञाणंदा, दैट्स इट, मूंखे एतिरो उते न आहे, मूंखे अल्हम्दुलिल्लाह सही। अच्छा, फर्दर छा प्लान आहिनि तव्हांजा अॻिते, जेकॾहिं पुछां नीलम खां अॻिते छा प्लान आहे? हींअर मुंहिंजी कोशिशि इहा आहे त अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह सां जेको असां पंहिंजो प्रोग्राम KTN में स्टार्ट कयो आहे, सुर संगीत, माण्हुनि खे इलाही पसंदि अचे थो, माण्हू इलाही पसंदि कनि था असांजे प्रोग्राम खे, त मुंहिंजो पूरो फोकस आहे जेतिरो मां पंहिंजो टाइम ॾेई सघां थी मां पंहिंजे हिन शो खे ई ॾियां। अञा हिन में वधीक अगरि कुझु असां करे सघूं था, कुझु वधीक अञा का शइ आणे सघूं था, त जेतिरी बि हाणे मुंहिंजी महिनत आहे सो इन शो जे लाइ मां इहो ई करे सघां। अच्छा, महिनत ते ॻाल्हि यादि आहे न, महिनत ते ॻाल्हि त महिनत तव्हां केतिरी कई आहे, जेकर तव्हां खां पुछो वञे ज़िंदगीअ में, त छा नीलम महिनत कई आहे, नीलम स्ट्रगल कई आहे? जीअं शूट्स ते हर आर्टिस्ट जी, हर एक्टर या एक्ट्रेस या मॉडल जी हिकिड़ी जर्नी रही आहे, ॾाढी मज़ेदार ऐं ख़ूबसूरत जर्नी रही आहे, तव्हांजी छा महिनत रही आहे? ॾिसो, को बि अहिड़ो कमु न आहे जिथे महिनत न थी हुजे, कमु न थियो हुजे, एफर्ट्स न थिया हुजनि। जिते बि तव्हां कमु कंदो न, जंहिं बि फील्ड में हलिया वञो, महिनत त तव्हांजी फर्स्ट प्रायोरिटी हुते हूंदी आहे। जॾहिं जेसीं ताईं तव्हां महिनत न कंदा, तेसीं ताईं तव्हां हुन कम खे लॉन्ग टाइम न खणी हली सघंदा। शायदि तव्हांखे टेम्परेरी उहो अचीवमेंट थी वञे हुतां, पर जंहिं कम में महिनत ई न हूंदी उहो टेम्परेरी हूंदो। महिनत अगरि तव्हां कंदो, हाणे ॾिसो न, मां जॾहिं सिंधी मीडिया जॉइन कयो हुयो, मां इलाही महिनत कई, ऐं पोइ वरी तव्हां ॾिठो हूंदो मां हर शो बि कया, ड्रामास कया, मॉडलिंग कई, ऐं पोइ विच में मां वरी छॾे वियसि। त जॾहिं मां वापसि आयसि मीडिया में, हाणे तव्हांखे ख़बर हूंदी को मूंखे 2 महीना 3 महीनो आहे मां शो स्टार्ट कयो आहे, त अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी इहा महिनत हुई, मुंहिंजा इहे एफर्ट्स हुआ जो मां आयसि ऐं मूंखे एॾो वॾो प्रोग्राम मिली वियो। ठीकु आहे, ईअं हूंदो आहे न, ॾिसो माण्हू हिकिड़ो छॾे थो ॾिए गैप, तो मूं 3 साल छॾियो आहे चैनल, मूं ही मीडिया 3 साल छॾी आहे। 3 साल खां पोइ मां ॿीहर आई आहियां, त तव्हांजे साम्हूं आहे, इहा मुंहिंजी महिनत थियल हुई जो मूंखे एॾो प्रोग्राम मिलियो, शो मिलियो, ऐं माशाअल्लाह अचण सां उहो एॾो सुठो माण्हुनि खे पसंदि आयो। सो इन करे माण्हू कमु उहो करे, महिनत करे स्टार्टिंग में, ताकी तव्हांजी लॉन्ग टाइम हले। तव्हां अगरि हुनखे छॾे बि ॾियो था न ऐं ॿीहर हुनखे वरी जॉइन कयो था, त तव्हांखे वरी सेम महिनत न करणी पवे, तव्हांजी पहिरियां एॾी महिनत थिए। मां महिनत जो पुछण जो मक़सदु इहो हुयो त को अहिड़ो को यादगार वाक़ियो या किसो आहे ज़िंदगीअ में, जीअं खोड़ दफ़ा असां शूट्स ते, मुंहिंजी ॾाढी हिकिड़ी महिनत वारी, मां स्टिल महिनत कयां थो, मां हिन वक़्तु महिनत कंदो आहियां, एवरी डे एवरी सिंगल डे मां हिकिड़ी महिनत कंदो आहियां। हिकिड़े चैनल सां मुंहिंजी वाबस्तगी रही आहे, बिल्कुलु KTN सां जेको वाबस्ता थिए थो पोइ उहो उनजो रहिजी थो वञे, छो जो हिते माशाअल्लाह लाइक मुंहिंजी फैमिली आहे, ऐं KT इज़ माई फैमिली, एंड सभु मूं सां गॾु वॾा थिया आहिनि, ऐं सभु त हिकिड़े माण्हू, हर माण्हू जी हिकिड़ी कान का जर्नी आहे, ऐं जर्नी में स्ट्रगल रहे थी। स्ट्रगल मतिलबु कॾहिं तव्हां जॾहिं ईंदा आहियो न, त पोइ खोड़ सारा मरहला ईंदा आहिनि, खोड़ सारा इवेंट्स यादि हूंदा आहिनि ज़िंदगीअ में। कॾहिं तव्हांखे उहो जॾहिं यादि सेट थी वेंदो, पोइ तव्हांखे यादि ईंदो, ओ माय गॉड यार, कॾहिं त मानीअ जा पैसा बि न हुया, कॾहिं यार बस ते ट्रेवल करिणो पवंदो, ईंदा हुआसीं जल्दी शूट ते पहुचणो आहे, कपिड़नि जो प्रॉब्लम हूंदो हुयो। जॾहिं मां इंटीरियर जी शूट्स ते वेंदी हुयसि न, ॻोठ में जेके, हा, सखर शिकारपुर थी विया या नौशर अफरोज़ वारी साइड ते थी विया, इते अक्सर असां वटि कन्वेंस हूंदी हुई, अक्सर असां वटि कन्वेंस न हूंदी हुई, जेका असांखे पाण करणी पवंदी। ठीकु आहे, हिकु इहे एक्सपीरियंसिस हूंदा हुयो जेके इलाही डिफिकल्ट हूंदा हुयो, ऐं अक्सर इहो हूंदो जॾहिं असां ॻोठ हलिया वेंदा आहियूं त उते मानी असांजी मर्ज़ी न हूंदी आहे, उते जेको लोकेशन ते आहियूं उते ठहे थो, असांखे उहो ई खाइणो आहे। फन बि आहे, तव्हां चओ न त मतिलबु अक्सर ईअं थींदो आहे त मतिलबु असां हुते मानी न खाई सघिया आहियूं या छा, ईअं थिया आहिनि इलाही।
मुंहिंजे पसंदि जो न ठहंदो मां बुख ते बि सुम्ही रहंदी हुयसि सुबुह जो राति जो असां ॿी टी बजे ताईं असां शूट्स कंदासीं सुबुह जो असांखे 7 बजे अर्ली उथणो पवंदो हुयो इहा हिकिड़ी स्ट्रगल आहे ठीकु आहे ऐं अक्सर असांजा जेके ईद जा ड्रामा हूंदा हुया या रमज़ाननि जा जेके ड्रामा हूंदा हुया जेके रमज़ान सीरीज़ हूंदी हुयूं जेके असां रमज़ाननि में ऑनर कंदासीं उन में असां वेंदासीं त असां मतिलबु रमज़ाननि जे दौरान ई असांजी शूट्स हलंदियूं हुयूं ऐं असां कीअं कंदासीं सो उहे इलाही महिनत वारो वक़्तु हूंदो आहे ऐं महिनत त जाम कई आहे इलाही कई आहे तव्हांजो पूरो प्रोग्राम ख़तमु थी वेंदो मां महिनत जा किस्सा ॿुधाए थकिजी वेंदसि महिनत मूं इलाही कई आहे पोइ मां जंहिं बि शो में हुजां भले मां फोटोशूट वारे में हुजां लेट्स टॉक अबाउट द फोटोशूट बिकॉज़ मैं तने करायो मैं स्टार्ट किया तो फोटोशूट अच्छा एज अ मॉडल तव्हां आया फर्स्ट तव्हां एज अ मॉडल आया उन खां पोइ तव्हां एक्टिंग वगैरह उन खां पोइ मां एक्टिंग होस्टिंग ऐं इन्हनि सभिनि में आयसि पहिरियां मूं फोटोशूट्स तां स्टार्ट कयो हाउ वाज द जर्नी फोटोशूट जी जर्नी कीअं रही आहे तव्हांजी ज़बरदस्त जर्नी आहे उहा ईअं आहे त बसि मतिलबु चवंदा आहिनि न झटि मंगनी पट ब्याह वारो कमु आहे हुते बसि तव्हांखे फौरन ई पंहिंजो मतिलबु तव्हांजा अगरि ड्रेसिस जी शूट आहे मैगज़ीन शूट आहे त उहो पूरे ॾींहं जी शूट लाइनअप थियल हूंदी आहे तव्हांजा 8 to 10 ड्रेसिस हूंदा आहिनि तव्हांजा उहे तव्हांखे कंप्लीट करणा आहिनि उन महिल ई तव्हांजी मतिलबु जेको बि तव्हांजो प्रोसीजर आहे कंप्लीट थींदो ऐं तव्हां पंहिंजे घर हलिया वेंदा उन में इहो हूंदो आहे त तव्हांखे पंहिंजे पाण खे स्ट्रिक्टली बिल्कुलु मतिलबु जेको आहे न हिकु जहिड़ो रखिणो पवंदो आहे ही जेके असां प्रोग्राम कयूं पिया केॾी महिल असां मोटा आहियूं कंहिं महिल सना आहियूं कंहिं महिल डिघा आहियूं उन में स्ट्रिक्टली पंहिंजे पाण खे मेंटेन करिणो आहे उन में तव्हांजा जेके हेयर्स आहिनि जेके तव्हां उन ते तव्हांखे प्रॉपर हू ॾिसणो आहे त हिकिड़ो ई कलर हुजे 1 टोन कलर हुजे तव्हांजी आइज़ जो 1 टोन कलर हुजे तव्हां जेको तव्हांजो पूरो फिज़ीक आहे उन में तव्हांखे बिल्कुलु रहणो आहे त उहो थोरो डिफिकल्ट आहे ठीकु आहे पर इहो आहे त उहो बि सुठो आहे हा त मां चवां थी न जॾहिं मां सिंधी इंडिया जॉइन कयो न मूंखे हिते एॾो मज़ो अची वियो एॾो मज़ो अची वियो मां हिते एॾो माना हू थी वियसि त मां ही फोटोशूट वग़ैरह सभु एॾो मज़ो आयो जो मां माना फोटोशूट वग़ैरह बि विसरी वियसि छो जो हुन में इहो हूंदो न की सॼो ॾींहुं असांखे टाइम ॾियणो पवंदो हुयो सो मां उते बि पंहिंजो फोकस घटि करे ॾिनो मूंखे हिते फोकस थी वियो पोइ हिते तव्हां ॾिठो हूंदो त ईद जा सॼा गाना बि मां पई कयां त सॼा इहो बि थियो हिकिड़े वक़्त में ईअं थींदो अक्सर करे त पर कास्ट और मॉडल का फेमस थींदी आहे त पोइ उनखे सभु कास्ट कंदा मूंखे त ॾिसो आहे न मां छा कंदी हुयसि ई ट्रांसमिशंस हूंदियूं हुयूं मतिलबु हर चैनल ते मुंहिंजी ट्रांसमिशन हले न्यू ईयर शो ते हर न्यू ईयर शो में मां वेठी आहियां या ईद जा प्रोजेक्ट्स थियनि था किथे गानो थो थिए किथे ड्रामो थो थिए किथे फिल्म थी थिए जिथे किथे मतिलबु मां पूरी हुयसि न तव्हां छा चाहींदा हुओ तव्हां जिते बि टीवी खोले त मां हुजां पहिरियां चाहींदी हुयसि मां ईअं हुजां पर हाणे सोचींदी आहियां त मूंखे ईअं न करणु खपे आहे ॾिसो न जेको चैनल खोले थो तव्हां हुते वेठा आहियो त इहो त हिकिड़ो तव्हांजो पंहिंजो ई नुक़सानु आहे हिन में थोरी चार्म रखणु खपे थोरो चार्म पंहिंजे लाइ इंसान खे रखणु खपे सो उहो हाणे ॾिसूं था रखंदसि कमेंट्स आया अहिड़ा कॾहिं कॾहिं तव्हांखे ॾाढो सुठो एक्टिंग कोन पिया कयो सुठी मॉडलिंग कोन पिया कयो कीअं कमेंट्स कॾहिं आया इहे त हाणे डेफिनेटली ईंदा रहंदा आहिनि पर जंहिंसां गॾु मां कमु कंदी आहियां जेके असांजा डायरेक्टर हूंदा आहिनि या जेका मुंहिंजी टीम हूंदी आहे उन जे तरफ़ां मूंखे हमेशह उन्हनि मूंखे अप्रिशिएट कयो आहे मुंहिंजी चाहे एक्टिंग हुजे हाणे जेके व्यूअर्स आहिनि उहे कुझु पसंदि कनि था कुझु नथा कनि ऐं उन्हनि जो ज़ाहिर आहे राइट आहे उहो असांखे ॿुधाए सघनि था त असां सही कयूं पिया या न पर जंहिंसां गॾु जंहिं मूंखे हायर कयो आहे जंहिं मूंखे मतिलबु कास्ट कयो आहे त उतां मूंखे कॾहिं कंप्लेन उन्हनि मूंसां कॾहिं कंप्लेन न कयो जो त नीलम तव्हां मां इहा एक्सपेक्टेशन हुई तव्हां ईअं कयो तव्हां सुठो नथा कयो या तव्हां कीअं उहे हमेशह महिनत कंदा इन में को बि शक न आहे तव्हां वाकई कैरेक्टर सां निभाइण जी कोशिशि कंदा हुओ एक्चुअल हुन में अचण जी कोशिशि कंदा हुयो ऐं बिल्कुलु केतिरा ड्रामा कया आहिनि हिन वक़्तु तव्हां मां ड्रामनि जी ॻाल्हि सॼा मिलाए करे माना शहर वारा ॻोठ वारा सॼा मिलाए करे सभु ड्रामा को मूं कया हूंदा 20+ ड्रामा गाना केतिरा कया अथव गाना त मूंखे लॻे थो को 30+ या 25 सुठो गानो कहिड़ो आहे तव्हांजो मुंहिंजो सुठे मां सुठा गाना त सभई आहिनि माशाल्लाह पर हिकिड़ो गानो पाण जेको कयो आहे चंड न कंहिंजो यार पखीड़ा इहो बि सुठो आहे हिन जी डायरेक्शन ॾाढी सुठी थियल आहे हिन जी जेके सॉन्ग आहे जेको उहो ॾाढो सुठो आहे ऐं हिन में मतिलबु असां थोरो डिफरेंट करण जी कोशिशि कई आहे ऐं सुठो करण जी कोशिशि कई आहे त इहो कोन थी ॿुधाए मुंहिंजो इहो मां ॾिसो न मुंहिंजो सुठो गानो आहे ॿिया बि मुंहिंजा 2-3 गाना आहिनि उहो बि सुठा आहिनि यादि न आहिनि पर असांखे ख़बर ई न आहिनि हा सो काफ़ी सारा गाना आहिनि जंहिंमां इहो हिकिड़ो आहे चंड न कंहिंजो यार पखीड़ा इहो बि सुठो गानो आहे सुठो गानो सो मां चाहियां थो त नीलम गॾु आहे नीलम सां खोड़ सारा सवाल जवाब बि थींदा ऐं नीलम गॾु वेठी आहे नीलम हिकिड़ो ब्रेक वठंदा ब्रेक खां पोइ कचहरी कंदा डोंट गो अवे वी विल बी राइट बैक
वेलकम बैक वियर्स, वेलकम बैक टू शो। नीलम गड़ा कचहरी कंदासे कचहरी जारी है सारी अची सैंग तुम प्लीज़ स्माइल मज़र ऐं चेरी स्माइल करण घुरिजे, सुठी ॻाल्हि आहे। ऐं बिल्कुल टेंशन त कोई भी कोन्हे, बस हिकिड़ो शो कंदो आहे उनजे करे ज़िम्मेदारी ज़िम्मेदारी एग्जैक्ट। ऐं शो हिकु वॾी ज़िम्मेदारी हूंदी आहे ऐं अल्लाह जो शुक्र आहे हिन वक़्तु ताईं हले पियो। भरपूर ज़िम्मेदारी तव्हां निभायो पिया माशाल्लाह। ऐं तव्हांजी अगरि ॻाल्हि कयूं त तव्हां बि माशाल्लाह तमामु सुठो कमु कंदा आहियो, तव्हांजी बि इलाही स्ट्रगल आहे माशाल्लाह, ऐं तमामु सुठो सुठो हींअर तव्हां कमु कयो पिया। थैंक यू सो ऐं मच। असांजे सिंध जो हिकिड़ो मतिलबु तमामु सुठो नालो बि तव्हां सर थैंक यू सो मच। इट्स ऑनर। तव्हां चांहि पींदो बोतल छा जल्दी थैंक यू सो मच। जल्दी आओ हाणे कम जी ॻाल्हि कई कम जी ॻाल्हि करिजे, हाणे कम जी ॻाल्हि करिजे जी। शो ॾाढो सुठो पियो तव्हांजो सुर संगीत। जी। ऐं मां दुबई में हुयुमि, मां ॾिठुमि मूंखे न्यूज़ ख़बर पई हिकिड़ी सुधीर मीराली साहिब जी। जी एंड बिल्कुलु। आई एम रियली टच्ड। मां एक्चुअली दुबई खां बि न, मां एक्चुअली तंहिं वक़्त में आज़रबाईजान में हुयुमि, शूट पियो कयां बाकू में हिकिड़ो कमर्शियल। जी। ऐं मां उहो पोस्ट न पहुची सघां। ऐं मां एक्चुअली आई एम नॉट फीलिंग वेल। मां तंहिं वक़्तु माना मूंखे तबियत ख़राबु पई थिए ऐं सीरियसली मुंहिंजी तबियत ख़राबु पई थिए हुते। आई स्वेयर टू गॉड अनबिलीवेबल बिकॉज़ उन मां जॾहिं दुबई वञा पोइ त सुधीर सां मुंहिंजी लास्ट मुलाक़ात थी सनम मारवी जॾहिं मुंहिंजे शो में आयल हुई। एंड अनबिलीवेबल, ऐं यकीन न पियो अचे। ही वॉज़ वेरी काइंड, ही वॉज़ वेरी स्वीट। ऐं मूंसां हिकिड़ो प्रॉमिस करे वियो त यार मज़र मां जेको कंटिन्यू चवंदोमांसि त मां निगत नाज़ जो ॾाढो फैन आहियां ऐं आई जस्ट वॉन्ट टू इनवाइट हर ऑन माई शो। ऐं उहो मूंसां प्रॉमिस करे वियो त मां निगत सां ॻाल्हि थी वई आहे मुंहिंजी, निगत ज़रूरु ईंदी। ऐं मां मूंखां पुछे तव्हां कॾहिं वेंदो, मां चयो मां जल्दी वेंदुमि मोट त मूंखे ज़रूरु ॿुधाइजांइ। अलाह साईं उनखे जन्नत में आला मक़ाम अता फ़रमाए। ऐं रियली मिस्ड यू, मिस कंदा रहंदासीं। ऐं ज़िंदगीअ ते को भरोसो ई न आहे, हयाती ते को भरोसो आहे ई न। जेतिरो थी सघे माण्हुनि सां प्यारु कयो, नफ़रतूं न कयो। ऐं हमेशह यार यू नेवर नो। सो ॾाढो बिल्कुलु असांजे प्रोग्राम जा डायरेक्टर हुया उहे, ऐं तमामु प्रोफेशनल तमामु सुठा डायरेक्टर हुया ऐं तमामु सुठे नमूने उन्हनि कमु कयो। असांजो प्रोग्राम हाणे तव्हां ॾिसो पिया माशाल्लाह काफ़ी माण्हू उनखे इलाही पसंदि कनि था, त उनजो हिकिड़ो रीज़न इहो आहे असांजा डायरेक्टर साहिबु, उन्हनि जी जेका गेस्ट लिस्ट हुई माशाल्लाह तमामु बहितरीन ऐं तमामु सुठे तरीक़े सां उन्हनि पंहिंजो कमु जेको आहे इहो बख़ूबी अदा कयो जेको उन्हनि असांजो प्रोजेक्ट थियो। ऐं तव्हां निगत नाज़ जी ॻाल्हि कई त बिल्कुलु उन्हनि लाइनअप कयो हुयो उन्हनि खे। ऐं उहे बि चवनि पिया त मतिलबु उहो मुंहिंजे शो में छोजो उन्हनि सां जो काफ़ी कमु थियल आहे। न न ॾाढो हुनजी ॾाढी सभु माण्हू मंदा हुया ऐं वॾो शो इलाही सुठो करे वियो। ऐं मूंसां मुलाक़ात थी हुअसि लास्ट मां, मूंखे लॻे पियो शायदि मां ॿिए ॾींहं ते असांजी त राति जो ॻाल्हि थी उन्हनि सां शो सां रिलेटेड ई। असां ग्रुप में असांजो ग्रुप ठहियलु आहे सुर संगीत जो, उते असांजी प्रॉपर कचहरी पे हली ऐं सुबुह जो अचानक ग्रुप में पिक्चर्स अची वियूं ऐं बिल्कुलु सम्झो हिकिड़ो इलाही सडन थियो। ऐं त तंहिंजे करे पंहिंजनि जो ख़्यालु रखो, तंहिंजे करे माण्हुनि सां प्यारु कयो, मोहबत कयो। ऐं पंहिंजा कुलीग्स आहिनि सभु हिकु जहिड़ा ई आहिनि, सभु बराबरि ऐं एवरी वन इज़ इक्वल। सो असांजे सुर संगीत जी पहचान हुआ उहे। असांजो जेको बि प्रोग्राम जो जेको बि तव्हां ॾिसो था सभु उन्हनि जी महिनत हुई, पूरी टीम जी हुई, पर उन्हनि जा वधीक उन में हुयो। बिल्कुलु। अच्छा, लेट्स टॉक अबाउट द लाइफ। ज़िंदगी कीअं थी लॻे तव्हांखे? ज़िंदगी कीअं थी गुज़रे तव्हांजी? हाउ इज़ द लाइफ? ज़िंदगीअ में खोड़ सारा लाहा चढ़ा ईंदा आहिनि ज़िंदगीअ। बिल्कुलु। ऐं ज़िंदगी कंहिंजी बि सवली न आहे शायदि। ज़िंदगी अञा तव्हां वॾा थींदो तव्हांखे वरी ख़बर पवंदी कीअं हिन वक़्त ताईं छा सिखियो आहे हिन ज़िंदगीअ मां, हिन मीडिया मां। अहिड़ी का शइ सिखी आहे जेका सोचदा काश मां सोचियो हीअं हुयो पर हीअ शइ हीअं थियो? लाइफ में हूंदा न, तव्हां मीडिया मां अहिड़ी का शइ सिखी या ज़िंदगी तव्हांखे कुझु सबक़ु सेखारियो आहे? बिल्कुलु। तव्हां चयो जीअं त तव्हां वॾा थींदा तव्हांखे ख़बर पवंदी त एसी ताईं जेका मुंहिंजी एज आहे ऐं इन खां पहिरियां वारी इलाही कुझु सिखियो आहे, इलाही कुझु फेस कयो आहे, इलाही शयूं ज़िंदगी में आयूं आहिनि, इलाही शयूं अहिड़ियूं हुयूं जेके अनएक्सपेक्टेड हुयूं, जेको कॾहिं एक्सपेक्ट कोन कयो हुयो। पर इहो आहे ज़िंदगी जो हिसो आहे ऐं ज़िंदगी इलाही कुझु सेखारियो आहे इन ई एज में। ऐं जेको आहे सो बसि ज़िंदगी आहे, जीअं ज़िंदगी हले पई उहो गुज़ारियूं पिया। बाक़ी हींअर रिसेंटली अल्हम्दुलिल्लाह इलाही सुठी ज़िंदगी गुज़रे पई। लेट्स टॉक अबाउट न अल्लाह साईं तव्हांखे लेट्स टॉक अबाउट द रिलेशनशिप। हाउ इज़ योर रिलेशनशिप विद योर फैमिली? तव्हांजी वालदा सां, तव्हांजा बाबा सां रिलेशन कीअं रहिया? फैमिली रिलेशन तव्हांजा कीअं आहिनि? मुंहिंजा फैमिली रिलेशन अल्हम्दुलिल्लाह इलाही सुठा रहिया। मुंहिंजी फैमिली इलाही सपोर्टिव आहे। हिन वक़्तु मां जंहिं मक़ाम ते आहियां या जेको बि आहियां मां पंहिंजी फैमिली जे करे आहियां। मुंहिंजी अम्मी अबू या मुंहिंजा भाइर सभु हमेशह मूंसां गॾु रहिया आहिनि। किथे बि मां थोरो बि पंहिंजे पाण खे घटि महसूसु कया त उन्हनि मूंखे ॿीहर उथारियो आहे, उन्हनि ॿीहर मूंखे हिकिड़ी नई ज़िंदगी ॾिनी आहे। सो मुंहिंजी फैमिली जो हिकिड़ो वॾो किरदारु आहे मुंहिंजी ज़िंदगी में माशाल्लाह। अल्लाह पाक उन्हनि खे लंबी ज़िंदगी ॾे ऐं मुंहिंजे भाइरनि जो, मुंहिंजे माउ पीउ जो सायो मुंहिंजे मथां हमेशह सलामत हुजे। सो इलाही सुठो माशाल्लाह, इलाही
इंसान न सभु ज़िंदगी इवन मतिलबु हर माण्हू तव्हां सम्झो तव्हां ज़िंदगी में जेको बि रिलेट करे हिन वक़्त ताईं जेको ॾिसंदो हूंदो न टीवी ते हर माण्हू सां ज़िंदगी में कंहिं न कंहिं प्रॉब्लम ज़रूरु हूंदा प्रॉब्लम्स में न इलाही ॾाढो टेक्निक्स थियूं खपनि तव्हां कॾहिं लाइफ ज़िगज़ैग आहे कॾहिं तव्हां हीअं आहियो कॾहिं हीअं लाइफ इज़ लाइक ज़िगज़ैग बिल्कुलु ख़बर ई न पवंदी आहे जॾहिं तव्हां ख़ुशि हूंदा हो न त तव्हां शयुनि खे सम्झ में न ईंदी आहे तव्हांजी ॻाल्हि जॾहिं तव्हां अपसेट हूंदा हो या का प्रॉब्लम पोइ देन यू रियलाइज़ ऐं समटाइम तव्हांखे लाइफ में अहिड़ा झटका या ब्रेक्स मिलंदियूं आहिनि त कम से कम तव्हांखे वेकअप थी वेंदा हो हाउ इज़ योर एक्सपीरियंस इन लाइक तव्हां लाइफ में न हिकिड़ा डिफरेंट मराला ॾिठा हूंदा पोइ छा थॉट्स हूंदा आहिनि कहिड़ी इंस्पिरेशन हूंदी आहे कहिड़ी मोटिवेशन पोइ पंहिंजो पाण खे तव्हां पुशअप कंदा नो यस आई कैन डू इट यस मां बहितर करे सघां थी बहितर करिणो पवंदो प्रॉब्लम कढणो पवंदो ॾिसो अक्सर अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके इंसान खे सफ़ा अहिड़ो करे छॾींदियूं आहिनि जो मतिलबु माण्हू चवंदो आहे त यार न बसि ख़तमु थी वियो आहे सभु कुझु ऐं कुझु बि न आहे ऐं बसि सही आहे जेतिरो कयोसीं ठीकु आहे बसि हाणे हिन खां पोइ ख़तमु आहे बसि हिन खां पोइ नथा करे सघूं पर ज़िंदगी आहे इंसान खे हिमत पाण ई करणी पवंदी आहे पंहिंजे लाइ पाण ई इंसान खे स्टैंड करिणो पवंदो आहे पंहिंजे लाइ पाण ई सभु शयूं करणियूं पवंदियूं आहिनि सो ज़िंदगी में इलाही एक्सपीरियंसिस रहिया आहिनि सुठा बि रहिया आहिनि बुरा बि रहिया आहिनि ख़ुशी बि रही आहे कॾहिं कॾहिं ग़मी बि रही आहे सो इहो पार्ट ऑफ लाइफ आहे हलूं पिया बसि तव्हां कॾहिं थींदो आहे ईअं तव्हां कॾहिं न तव्हांखे को फ़ैसिलो खणो तव्हांखे लॻंदो हुजे मां सही आहियां ऐं सही सोचे करे इहो फ़ैसिलो खणां पई लाइफ में तव्हां कॾहिं ड्रामा था कयो एक्टिंग था कयो कि प्रोजेक्ट्स आहिनि देयर सो मेनी थिंग्स पोइ तव्हांखे बाद में रियलाइज़ थियणो यार हीअ मुंहिंजी मिस्टेक थी वई मूंखे न करणु जी ज़िंदगी में मूं इलाही अहिड़ा डिसीजन्स खयां आहिनि पंहिंजी लाइफ में जेके मूं बिना सोचे सम्झे जंहिंखे चइजे या पोइ जेके बसि मतिलबु ठीकु आहे करे वियसि बसि जल्दी में या पोइ मतिलबु सोचो सम्झो न बाद में रियलाइज़ थियो त यार इन ॻाल्हि ते थोरो सोचणु खपे इन ॻाल्हि ते थोरो फोकस करिणो पवे आहे त ज़िंदगी में इलाही फ़ैसिला अहिड़ा बि खयां आहिनि जेके अगरि सोचे सम्झे माण्हू खणे हा त पोइ उहो न थिए हा नुक़सानु न थिए हा बिल्कुलु अच्छा ॿी हिकिड़ी शइ नीलम तव्हांखे पुछणु पुछां फील्ड में मीडिया फील्ड में तव्हां कहिड़ी शइ सिखी आहे वधि में हिन फील्ड जी मां कहिड़ी का शइ सिखी हुजे तव्हां मीडिया मां बसि प्यारु ई सिखियो आहे मोहबत सिखी आहे ऐं मीडिया में इहो आहे त मतिलबु जेको आहे तव्हां अगरि सही आहियो त सभु सही आहिनि तव्हां अगरि सही न आहियो त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां सां को सही न आहे अक्सर करे ॿुधंदा आहिनि माण्हू ज़िंदगीअ मीडिया में चवंदा आहिनि त मीडिया में ट्रस्ट न कबो आहे कंहिं ते हाइपोक्रेसी माना मुनाफ़क़त जंहिंखे चइबो आहे उहा सिखी वेंदी आहे कूड़ आहे इन क़िस्म अहिड़ी का शइ तव्हां लर्न कई जेका मीडिया में अचण खां पहिरियों तव्हांखे ॿी लॻे जॾहिं मीडिया में अंदरि आया त पोइ तव्हांखे फील थियो हुजे जेलसी कॉम्पिटिशन को अॻिलो माण्हू कामयाबु थो थिए तव्हां कामयाबु कॉम्पिटिशन त जिथे किथे आहे न तव्हां कंहिं बि फील्ड में कमु कयो था न चाहे उहा मीडिया जी हुजे या का बि हुजे कॉम्पिटिशन त आहे तव्हां जंहिं मक़ाम ते आहियो त अॻिले जी विश हूंदी त उते मां हुजां हा इन खां वधीक मां हुजां हा कॉम्पिटिशन त बिल्कुलु आहे जेलसी फैक्टर बि आहे ठीकु आहे तव्हांखे उते फोकस न आहे करिणो काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा तव्हां बिल्कुलु परफेक्ट पिया हलियो पर ज़रूरु तव्हांखे किथे न किथे हू कंदा त तव्हांखे हेठि करण जी कोशिशि कंदा त यार हिन हीअं करिजो हाणे ॾिसो मां पंहिंजे शो जी ई ॻाल्हि कयां अगरि जेको मां KTN ते कयां पई त असांजा इलाही सीनियर आर्टिस्ट बि अहिड़ा आहिनि जेके मां नालो त न खणंदसि पर नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे जंहिंजो को जवाज़ ई नथो ठहे न हुनखे पिक कंदा आहिनि ऐं उहो पोइ मतिलबु ओपनली सोशल मीडिया ते ॾेई छॾंदा आहिनि त हिन इहा मिस्टेक कई आहे मां चवंदी आहियां तव्हां सीनियर आहियो तव्हां असांखां मतिलबु एतिरो पहिरियां तव्हांजो एक्सपीरियंस रही चुको आहे असां हाणे आया आहियूं असां मतिलबु तव्हांखां जूनियर आहियूं किथे असांखां का मिस्टेक थी वञे त तव्हां हुनखे नॉर्मली असांखे चई बि करेक्ट करे सघो था बनिस्बत तव्हां उहो सोशल मीडिया ते पोस्ट करे छॾियो त तव्हां इहो वर्ड ग़लति चयो या इहो तव्हां ग़लति कयो सो इहा शइ आहे असां जिते कमु कंदा आहियूं मीडिया में इहो आहे त जेको जंहिंखे का शइ बुरी बि लॻी थी वञे न वाक़ई में आहे त उहो माना सभिनि जे साम्हूं वॾे वाते चई वेही रहंदा ईअं न त असां हुनखे किथे वञी करे सही तरीक़े सां सम्झाए अचूं जेकॾहिं तव्हांखे को माण्हू ॻाल्हि सम्झाईंदो उन तव्हां ॻाल्हि सम्झंदा आहियो मां बिल्कुलु सम्झंदी आहियां मां बिल्कुलु सम्झंदी आहियां मां चवंदी आहियां मां जेको कमु कयां थी अगरि कंहिंखे थोरो सम्झ में नथो अचे अगरि उनखे मूंखां वधीक अचे थो मूंखे ॿुधाए मां किथे कमी थी कयां किथे मां ग़लती थी कयां मूंखे ॿुधायो मां हुनखे करेक्ट करण जी कोशिशि कंदसि मां इहो कोन चवंदसि न यार हीअ त मूंखां सड़े थो हिन करे न मुंहिंजे लाइ ईअं चयो नो मूंखे ॿुधायो तव्हां ई त आहियो जेके मूंखे ॾिसो था मां त करे थी वञा इंसान त करे थो वञे पर जेको अॻिलो ॾिसे थो उनजो सॼो फोकस असां ते आहे उहो असांखे सही सां थो जज करे तव्हां मूंखे ॿुधाए सघो था पर इन जो मतिलबु इहो न आहे न त मतिलबु को माण्हू सोशल मीडिया ते पोस्ट थो करे छॾे डायरेक्ट बाबा हिन हीअ ग़लती
कई आहे, ही ग़लती कई आहे, सो इन में बि लर्निंग आहे, इन सोशल मीडिया जी क्रिटिसिज्म पर मां चंदसि त जेको आहे न तव्हांजा जेके जूनियर्स हूंदा आहिनि न उनखे तव्हां एप्रिशिएट कयो, उनखे तव्हां हौसला अफ़ज़ाई ॾियो त तव्हां जेतिरी पंहिंजी उमिरि में कमु कयो न तव्हां त करे विया। हाणे जेके असांजी नई जनरेशन आई आहे या जेको नओं टैलेंट आहे उनखे असां एतिरो मतिलबु हू ॾियूं, एतिरो जीअं तव्हां ॾिठो हूंदो इंडिया में केॾो एप्रिशिएट कयो वेंदो आहे आर्टिस्ट खे, चाहे उहो सिंगर हुजे या कोई बि हुजे, केॾो उन्हनि खे एप्रिशिएट कंदा आहिनि। जिते किथे मीडिया में जिते किथे क्रिटिसिज्म थींदो आहे, इट्स पार्ट ऑफ द मीडिया, दिस इज़ द मीडिया, दैट्स फाइन। हिते हेल्दी कॉम्पिटिशन हुजणु घुरिजे, हेल्दी डिस्कशन्स हुजणु घुरिजनि। ऐं मां तव्हांखे ॿी शइ पुछणु पियो चाहियां, उहा ॻाल्हि तव्हां ॻाल्हि ॿियनि मां पुछां त अक्सर करे माण्हू जीअं तव्हां चयो त यार अॻिलो माण्हू जिते आहे, मां चवंदो आहियां अॻिलो माण्हू चवंदो आहे मां हिते हुजां, अॻिलो माण्हू चवंदो मां हिते हुजां, ठीकु आहे, हिकिड़ी त इहा आहे। ऐं इहा कॉम्पिटिशन हुजण बि घुरिजे त यार मां स्ट्रगल कयां, सुठे मक़ाम ते पुॼां। पोइ इन सॼे प्रोसेस में करण में न तव्हांजी मेंटल हेल्थ, मेंटल पीस, फैमिली लाइफ, तव्हांजी लाइफ ठीकु न हूंदी आहे, तव्हां छड़ो फोकस न हूंदा न, पोइ तव्हांजे अॻियां कहिड़ी वधि में वधि अहमियत रखंदी आहे तव्हांजी पर्सनल लाइफ, तव्हांजी फैमिली लाइफ, तव्हांजी मेंटल हेल्थ ठीकु हुजे, जेको कमु हुजे सुठो कयो, या तव्हां चवंदा उन रेस में मां बि हुजां जेको आहे। न ॾिसो, मुंहिंजी फैमिली लाइफ त हिकिड़ी बिल्कुलु डिफरेंट आहे, ठीकु आहे। ऐं अगरि मां पंहिंजी मेंटल हेल्थ जी ॻाल्हि कयां, अगरि असां मीडिया में कमु कयूं था, हुन में जेके बि शयूं थियनि थियूं असां हुनखे पंहिंजे ज़हन में या हुनखे सीरियस सम्झंदासीं त डेफिनेटली असांजी मेंटल हेल्थ डिस्टर्ब थींदी। तव्हां ॿुधो सभिनि जो, कयो पंहिंजो, ठीकु हो, जेको तव्हांखे सम्झ में अचे थो तव्हां उहो कयो, बाक़ी ॿुधो तव्हां बिल्कुलु ॿुधी सघो था। मां अॼु ॾींहुं ताईं न, तव्हां यकीन कंदो न, मीडिया जो हिकिड़ो उसूल बि आहे, काफ़ी माण्हू एॾो मीडिया खे दिलि ते खणी वेही रहंदा आहिनि, एॾो उन्हनि जूं ॻाल्हियुनि खे ज़हन ते खणी वेंदा आहिनि, त बाद में हू पाण ई परेशान थींदा आहिनि। मां चवंदी आहियां ठीकु आहे, सही आहे, कंहिंखे सम्झ अचे थो त ठीकु आहे, नथो अचे, मां उनखे एॾो सीरियस वठंदी ई न आहियां। मां पंहिंजी लाइफ खे इलाही रिलैक्स खणी हलां थी, वेरी गुड। मां कंहिं शइ ते फोकस न कंदी आहियां। जेके प्यार ॾियनि था सो बिस्मिल्लाह, जंहिंखे मां पसंदि नथी अचां उन्हनि जी चॉइस आहे, उन्हनि जी मर्ज़ी आहे, उन्हनि जे करे मां पंहिंजी मेंटल हेल्थ डिस्टर्ब नथी करे सघां, कंहिं ॿिए जे करे मां पंहिंजे पाण खे छो डिस्टर्ब कयां। वेरी गुड। सो इहा शइ मूं मीडिया में कॾहिं बि कंहिं जी तव्हांखे ईअं ख़बर पइजी वेंदी आहे त तव्हां जेको कूड़ी तारीफ़ थो करे, कूड़ की तारीफ़ थी करे का छोकिरी, या कूड़ को तारीफ़ थो करे कोई बि माण्हू, यू रियलाइज़ कूड़ी तारीफ़ करण वारे जे त साम्हूं ई हूंदो आहे त ही कूड़ी तारीफ़ पियो करे या दिलि सां पियो करे, सम्झ अची वेंदी आहे। तव्हांखे माण्हुनि जी ख़बर पइजी वेंदी आहे हाणे त हे बटरिंग थो करे, सच थो ॻाल्हाए, ठीकु माण्हू आहे, सही माण्हू आहे, डू यू नो? हाणे न, शुरू खां ई मूंखे ख़बर पइजी वेंदी आहे त ही जेको मूंखे कॉम्प्लीमेंट करे पियो, दिलि सां पियो करे या मथां पियो करे, या बसि मूंखे ॾेखारे पियो, इहो त इंसान जे पंहिंजी अदा हूंदी आहे। जस्ट वांट टू अंडरस्टैंड, पुछणु पियो चाहियां तव्हांखे शयुनि जी ख़बर पइजी वेंदी आहे मतिलबु? जी, मूंखे ख़बर पइजी वेंदी आहे। ऐं चवंदा आहिनि न, जेका औरत ज़ात हूंदी आहे न, उनजो सिक्स सेंस इलाही स्ट्रॉन्ग हूंदो आहे बनिस्बत मर्द जे, हू हर अदा सम्झी वेंदी आहे साम्हूं वारे जी, त हू मूंखे कहिड़े अंदाज़ सां ॻाल्हाए पियो, छा पियो ॻाल्हाए, हू अलॻि ॻाल्हि आहे त हू फील न कराईंदी आहे, तव्हांखे लॻंदो हूंदो त हिनखे त असां चई वियासीं या कुझु बि, इन मतिलबु फोकस ई न कयो, उहो सम्झी सभु वेंदी आहे, पर हू रिस्पॉन्स न कंदी आहे। अच्छा, रिस्पॉन्स न कंदी आहे, सही, तमामु, इहा बि तमामु सुठी ॻाल्हि कई आहे। ऐं तव्हां ॾाढो सुठो शयुनि खे ब्रीफ, मां रिलैक्स रहंदी आहियां, सुठी ॻाल्हि आहे। हिननि खे दिलि ते खयो न, माण्हुनि जे कॉम्प्लीमेंट्स खे या माण्हुनि जी ॻाल्हियुनि खे, पोइ त मां सम्झां थी त मूंखां वधीक साइको कोई न हूंदो। बिल्कुलु, मीडिया में इहा शइ वॾी आहे, कुझु माण्हू कमेंट्स हूंदा आहिनि, छोकिरियुनि जी हिकिड़ी पाण में हिकिड़ी जेलसी, छोकिरियूं हुजनि साइको, छोकिरा बि थींदा आहिनि। हा बिल्कुलु, उनखे एॾो दिलि ते खणी वेही रहंदा आहिनि, ऐं मतिलबु चवंदा आहिनि त मतिलबु छा आहे इहो, छो थियो, असां त एॾी महिनत था कयूं, असां त हेॾो था कयूं, माण्हुनि खे छो नथो पसंदि अचे, या माण्हू असांखे छो था चवनि, या हीअ जेका हाणे आई आहे छो अॻिते निकिरी वई आहे, मूं अहिड़ी छा कमी कई जो मां हिन जॻह ते न पहुचनि, हू दिलि ते खणी करे पोइ हू उनजी नफ़सियात ई चेंज थी वञे। पोइ तव्हां कॾहिं कमेंट्स ॿुधा आहिनि? कंहिंजे लाइ? पंहिंजे लाइ? हा, पंहिंजे लाइ त यार चरी आहे, अजीब फैशन सेंस कोन अथसि, हरू भरू। फैशन सेंस जी अगरि ॻाल्हि कयां त मूंखे मुंहिंजे फैशन ते हमेशह सभिनि एप्रिशिएट ई कयो, सभिनि खे मुंहिंजो फैशन वणंदी आहे। हा, बाक़ी जेको असां पंहिंजे सिंधी कल्चर जी ॻाल्हि, न, मां ओवरऑल जनरल थो ॻाल्हि कयां, कई ॻाल्हियूं थींदियूं आहिनि त तव्हांखे उहे कीअं लॻंदियूं आहिनि? मतिलबु माण्हू तव्हांखे ख़बर पई, चलो हिते हाणे अच्छा ब्रेक आहे या गानो प्ले करिणो आहे? चलो हिकिड़ो गानो था प्ले कयूं, ॾाढो मशहूरु गानो आहे, ऐं मां बि इलाही टाइम खां पोइ ॾिसां थो, सो लेट्स प्ले द चंड न कंहिंजो यार पखिड़ा, सो लेट्स हिट द सॉन्ग। यार पखिड़ा चंड
न कंहिंजो यार पखियड़ा चंड न कंहिंजो यार सांची मोचा मांची माठी थी मंजदा आई सांची मोचा मांची माठी थी मंजदा आऊं कंधिया ते वेठो सोचा कंधिया ते वेठो सोचा काई सुध न सार काई सुध न सार चंद्र न कंहिंजो यार पखियड़ा चंद्र न कंहिंजो यार चंद्र न कंहिंजो यार पखियड़ा चंद्र न कंहिंजो यार चाहे दोज़ख चाहे छॾे इहे वीचार जन्नत चाहे दोज़ख चाहे छॾे इहे वीचार मिठड़ी मिठड़ी निंड पिरिया जे मिठड़ी मिठड़ी निंड पिरिया जे पासे में कर यार पासे में कर यार चंद्र न कंहिंजो यार पखियड़ा चंद्र न कंहिंजो यार चंद्र न कंहिंजो यार पखियड़ा चंद्र न कंहिंजो यार वेलकम बैक वियर्स वेलकम बैक टू शो एंड कुछ मेमोरीज ज़िंदगी में रिकॉल थी वञनि लाइफ ॾाढी मज़ेदार आहे यार टाइम एॾो तेज़ीअ सां गुज़री थो वञे यू नेवर नो ज़िंदगी में कॾहिं किथे कॾहिं कीअं ऐं टाइम एॾो तेज़ी सां गुज़रियो आहे ख़बर ई कोन थी पए ऐं मूंखे लॻे थो अलाए कॾहिं गानो कयो आहे यादि न आहे एग्ज़ैक्ट बट वन ऑफ द मोस्ट फेवरेट गानो आहे मुंहिंजो ॾाढी महिनत कई हिन गाने ते मां ऐं असां हैदराबाद में शूट कयोसीं ऐं ॾाढो मज़ो आयो आई होप सो इट्स तव्हांखे बि ज़रूरु पसंदि आयो हूंदो हाणे त गाना कया ई कोन थो आई थिंक सो उन खां पोइ ॿियो बि हिकिड़ो गानो शायदि नीलम सां ई हुयो शायदि उन खां पोइ शायदि गानो कयो ई न आहे मां पर गाना कबा हाणे ज़रूरु कबा इनशाला सो तव्हां ॾियो हलवाल कीअं लॻो गानो हिन गाने में मुंहिंजो केॾो वॾो नुक़सानु थियो तव्हांखे ख़बर आहे न अलाए छा थियो कुझु थियो त हुयो मुंहिंजी स्नैचिंग थी वई हिन सॉन्ग में ई सॉन्ग मुंहिंजे ख्याल में असां टे उन में कईसीं न न इहो हिन में न हुयो इहो इन में न थियो हुयो एक्चुअली असां जेको ॿियो गानो वारो कयोसीं न अॼु कबियूं ॻाल्हियूं सफ़ा हाँ बिल्कुलु उन जी 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 उन में थियो उन में स्नैचिंग थी तव्हांजी ऐं एक्चुअली उन गानो बसि पोइ आख़िर में हालांकि हिकिड़ो सीक्वेंस ॾाढो सुठो कयो असां सीवी वारो बाइकर्स वारो यस पर उन खां पोइ असां शयूं न करे सघियासीं सही सभु कुझु प्रोजेक्ट्स कामयाबु
थियनि था कुझु नथा थियनि छा थो हा करे पोइ उहो सघे असांजो अनियर बि कोन थियो न मुंहिंजे ख़्याल में या अनियर त थियो हुयो ठीकु ठीकु अनियर थियो हुयो जेको पर हाणे छा हा उन वारे में मुंहिंजो इहो थियो स्नैचिंग वारो प्रॉब्लम मूंखे यादि आहे बिल्कुलु बिल्कुलु इहो बिल्कुलु चङी तरह यादि आहे ठीकु आहे इट्स अ पार्ट ऑफ द लाइफ अॻिते असां ॻाल्हि पिया कयूं हिकिड़ी जेलसी ते हा त तव्हां बि जेलस थींदा तव्हां जी खे कोई कामयाबु आहे को सुठो थो लॻे का सुठो छोकिरी कमु थी करे जेलस थींदा बी ऑनेस्ट मां टू बी वेरी ऑनेस्ट मां तव्हांखे हिन ॻाल्हि में बिल्कुलु बि मिलावट न हूंदी कुझु बि कोन हूंदो जेलस माण्हू तॾहिं थींदो आहे जॾहिं हुनखे पंहिंजे अंदरि का कमी नज़र अचे उनखे पंहिंजे अंदरि इहा शइ नज़र अचे त यार ही अगरि हिते आहे त मां हिते न आहियां मां इहो चवंदी आहियां अगरि ही आहे त शायदि मां बि करे सघां थी छो जो ही जंहिं जॻह ते आहे जेका शइ ही करे थी अॼु हिते आहे त मां बि त करे सघां थी न सो मां पंहिंजे पाण खे अल्हम्दुलिल्लाह अलाह पाक कंहिंखे बि मुकमल न ठाहियो आहे पर मूंखे कॾहिं बि ईअं न थियो आहे त ही शइ मां नथी करे सघां ऐं ही करे थी वञे त मां जेलस ॻाल्हि लॻे जेलसी ॻाल्हि कॾहिं कॾहिं थींदो आहे जेलस न थींदा न मां न आई श्योर जेलस थींदा आई एम श्योर डेफिनेटली श्योर मां न थींदी आहियां कंहिं खां बि जेलस तव्हां कंहिं खां कॾहिं कॾहिं गिला न कई आहे गिलाऊं त मां जाम कंदी आहियां गिला जे बारे मां तव्हांखे चवंदसि गिलाऊं त मां कंदी आहियां जेका शइ मूंखे न लॻंदी आहे सही सो मां डंके जी चोट ते गिला बि कंदी आहियां ऐं अक्सर माण्हू चवंदा आहिनि त मतिलबु जेको आहे माण्हू साम्हूं अची वेंदा आहिनि न त तूं मुंहिंजे लाइ हीअ ॻाल्हि कई छो भला तोखे अहिड़ो छा मसइलो मां चवंदो हा कई इहा शइ हुई त मूं कई गिला कंदी बि आहियां मञींदी बि आहियां मुकरंदी न आहियां जेका ॻाल्हि चवंदसि हुनखे मञंदसि ऐं गिला त छोकिरियुनि जो कमु हूंदो आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे जिते छोकिरियूं हुजनि उते गिला न हुजे ईअं थी ई नथो सघे मानी असांजी ईअं हज़म कोन थींदी आहे अहिड़ी का ॻाल्हि थींदी आहे ईअं मतिलबु तव्हां मतिलबु को तव्हां जहिड़ा आहिनि हिकिड़ा जीअं तव्हांजी फ्रेंड्स हुजनि या कोई दोस्त हुजे पोइ तव्हां निंड मोती करे पहिरियों सुबुह सवेर हेॾो हुनजूं ख़बरूं वठी करे पोइ कॉल कयो कंहिंखे मुंहिंजी दोस्त हिकिड़ी आहे तव्हां सभिनि खे ख़बर हूंदी शुरू खां मां हुनजो ज़िक्र बि कंदी रहंदी आहियां असांजो कमु इहो ई हूंदो आहे वेहण सां ई गिलाऊं शुरू करणु ऐं अगरि फ़ोन ते बि अगरि असांजी जेका चवंदा आहिनि न लंबी कचहरी जेका थींदी आहे उहा थींदी ई गिलाइनि जे करे आहे उहा मूंखे फ़ोन ई कंदी आहे त माना अच त वेहूं मतिलबु कुझु गिलाऊं कयूं हा असांजी माना गिला सां शुरू थींदी आहे कचहरी गिला सां ख़तमु थींदी आहे कॾहिं कॾहिं हूंदो आहे घुमंदा आहियूं फिरंदा आहियूं ऐं मतिलबु इन टाइप जो सो गिला त जाम थींदी आहे गिला कंदा रहंदा गिला त वधि में वधि गिला आर्टिस्टनि जी कंदा आहियो कॾहिं ख़बर पई फलाणे आर्ट अच्छा सही आहे माना कॾहिं कमु वेही त माना बाक़ाइदा लॉन्ग सेशन हलंदो हुजे आख़िर में चयो छॾेसि भई असां मेकअप रूम में हूंदा आहियूं न त पोइ मेकअप आर्टिस्ट जेके आहिनि मुंहिंजी मेकअप आर्टिस्टनि सां जाम लॻंदी आहे सो उते वेही करे असां गिलाऊं जाम कंदा आहियूं त हिन फलाणी हीअं न कयो हिन हीअं कयो न हूअं कयो हे हीअं पई लॻे हूअं पई लॻे सो ई गिलाऊं थींदियूं रहंदियूं आहिनि असांजूं हा बिल्कुलु ऐं कॾहिं ईअं थियो त कॾहिं तव्हां कंहिंजी गिला कंदा हुजो सफ़ा गिला कंदा हुजो ऐं मथां कंहिं माण्हू पकतो हुजे तव्हांखे अच्छा तव्हां गिला न न असां सोचे सम्झे गिला कंदा आहियूं हेॾा होॾा ॾिसी करे हर शइ हिकिड़ो माण्हू स्पेशली ॿाहिरि ड्यूटी ते बीहारींदा त ॾिस गिला पई हले कोई अचे त कोन थो पोइ कंदा आहियूं अहिड़ो कचो कमु न कंदा आहियूं पको कमु कंदा आहियूं अच्छा सही आहे कॾहिं कॾहिं पका कमु पकड़ी बि पवंदा आहिनि हा पर अॼु ॾींहुं ताईं मां पकती न वई आहियां पर हा ईअं ज़रूरु थियो आहे त मुंहं ते माण्हू अची वेंदा आहिनि त तूं इहा मुंहिंजी ॻाल्हि कई हुई छा लाइ कई हुई छो कई हुई सो मां मुकरंदी न आहियां मां चवंदी जी मूं कई हुई त इहा ॻाल्हि हुई त मां कई हुई अच्छा कॾहिं जहिड़ो वेड़ो थियो कॾहिं जहिड़े ते ॻाल्हि पहुची हुई हिते हूअं मतिलबु गिला जे थ्रू या हूअं नॉर्मली दोस्तनि में त असांजी हाथापाई वारो सीन थियो आहे असांजी गैदरिंग्स में अक्सर ईअं थींदो हुयो त छोकिरियूं असां जाम विढ़ंदियूं आहियूं कंहिंखे ड्राणू बि हणंदियूं आहिनि बिल्कुलु ड्राणू वारियूं बि आहिनि ऐं वॾो वॾो जेको चवंदा आहिनि न छा चवंदा आहिनि हुनखे आहिनि ड्राणुनि वारियूं छोकिरियूं बि आहिनि ऐं ख़बर पइजी वेंदी आहे त ड्राण पई हणे हणण ॾियोसि वीचारी जी आदत आहे छा कयोसि अक्सर हणंदी आहियां मां बि किथे किथे हणणी पवंदी आहे जिते लॻंदो आहे उते हणी छॾंदी आहियां छा कयां इहो ज़िंदगी जो हिसो आहे ईअं न त तव्हां किथे ड्राण कोन ई हूंदी मतिलबु मुंहिंजे बारे में तव्हां ॿुधायो मां ओपन आहे लाइव वेठा आहियूं ऐं मुंहिंजे बारे में तव्हां छा था चवनि न न ईअं कोन चवंदासीं किथे न किथे त को न को त तव्हां बि हई हूंदी ज़िंदगी में ड्राण मां त हई हुअमि सो मां हई हुअमि जेका ॻाल्हि आहे मञण वारी ड्राण मां न हणंदो आहे कॾहिं बि न अच्छा हिकु ॿ त हई हूंदव कॾहिं तव्हांखे ग़लतफ़हमी आहे न न मां पंहिंजी ॻाल्हि थी इंफॉर्मेशन तव्हांखे ग़लति पई हूंदी बट नो 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 ॾिसो मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां कंहिं मूंखे ॿुधायो कोन त तव्हां ड्राण हणी आहे या मां तव्हांखे चवां थी मूं तव्हांखे कॾहिं मां चवां थी इंसान जी ज़िंदगी जो हिसो आहे ड्राण न ज़रूरु न हर हिसो हुजे हर माण्हू जो हिसो न आहे माण्हू हणंदा आहिनि ॾाढो खोड़ सारा ॾाढो हणंदा आहिनि हिकिड़ी त माण्हू जी आदत हूंदी आहे न हर ॻाल्हि में ड्राण हणंदो आहे पर कॾहिं कॾहिं वरी ड्राण त ठहे तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि मशहूरु हिते अक्सर करे नीलम जहिड़ा कराईंदी आहे
कराईंदी आहे हा कराईंदी आहे न न नानी आहे जे मीडिया जी खोट तरह जहिड़ा कराईंदी न न न जहिड़ा मां छो कराईंदसि मां कंहिं सां गॾु एॾो हू ई कोन थींदी आहियां मूंखे कंहिंजी लाइफ में या कंहिंजी शइ में पवण जी ज़रूरत कोन्हे का बाक़ी नॉर्मल गॉसिप थींदी आहे त हुन में गिला थी वेंदी आहे बाक़ी कंहिं जा जहिड़ा मां न कराईंदी आहियां न मूं वटि एॾो टाइम हूंदो आहे त मां हुनजो जुड़ो हुन सां करायां इहे कम मुंहिंजा न माने गलत इल्ज़ाम आहे तव्हांजो इहो हरू वारो बिल्कुलु गलत आहे नीलम ईअं न आहे नाइंसाफ़ी वारो नाइंसाफ़ी वारो हिकिड़ो इल्ज़ाम आहे ईअं न आहे नीलम ते अहिड़े क़िस्म जो इल्ज़ाम न हुजणु घुरिजे नीलम नानी न आहे ॾिसो त गिला सही। न कंदी आहे हाणे तव्हां ॾिसो माण्हुनि जा कमु इहो कमु आहे कोन परे परे तव्हां यारो भरवाणी सॼो अथनि त नीलम नानी वारा कमु कंदी आहे ॾिसो चवंदा यार। माण्हू चवनि था नीलम नानी वारा कम करे थी न न बाबा इहे शयूं न आहिनि मुंहिंजे नेचर में सही नोट बाक़ी सभु कुझु कंदा हो तव्हां हा, यू नोट notice एवरी मस्त- सिंगल थिंग मां सभु नोटिस कंदी आहियां तव्हांखे चवंदी आहियां न त मतिलबु अगरि मां नोटिस दिलि सां करणु वेही रहियसि न त पोइ हीअ जेको आहे न मुंहिंजो दिमाग़ इहो फ्री वेंदो सफ़ा अच्छा छो जो दिमाग़ ही फ्री वेंदो तव्हांजो फ्री मतिलबु त इंसान पोइ सेट नथो रही सघे न मेंटली तौर ते उहो डिस्टर्ब थी वेंदो न न आहे माना तव्हां माना कावड़ वावड़ तव्हां अची वेंदी आहे गुस्सो अची वेंदो मूंखे त लॻंदो आहे कावड़ जी जेका इजाद आहे न उहा मूं मां थी आहे सीरियसली पता करे महसूस न करायो आहे कॾहिं हा, कॾहिं बि न न मां पंहिंजे हिते चैनल ते या पंहिंजी टीम सां न कंदी आहियां हा पर जिथे अगरि ॾिसंदी आहियां ॾिसो न असांजो ही कमु आहे ठीकु आहे हिते अक्सर शयूं प्रॉपर बि थींदियूं आहिनि अक्सर न बि थी सघंदियूं आहिनि जिते गुस्सो ॾेखारणो हूंदो आहे उते बि ॾेखारे वेंदी आहियां मां बिल्कुलु चलो असां तव्हांखे हिकिड़ी तव्हां जूं पिक्चर्स आहिनि कुझु मेमोरी सेगमेंट आहे तव्हांखे ॾेखाइण था चाहियूं तव्हांजो मूड सुठो थी वञे फ्रेश थी वञे ऐं हिन में को बि शक न आहे त नीलम गिला कंदी आहे हा, ऐं कंदी गिला आहे। जी नानी आहे ऐं जेलिस बि इलाही थींदी आहे अल्लाह माफ़ इहो मूं कोन मञियो आहे जेलिस मां न थी आहियां। अच्छा चलो ठीकु आहे मज़ाक था कयूं ओके लेट्स हिट द मेमोरी पैकेज नीलम ही केरु आहे तव्हां सां गॾु ही मूंसां गॾु तमामु सुठी असांजी आर्टिस्ट मुंहिंजी दोस्त तानिया ख़ान आहे ऐं केतिरी सुठी दोस्त आहे तव्हांजी ही मुंहिंजी सुठी दोस्त आहे तमामु सुठी दोस्त ऐं आहे। हींअर ताईं आहे ही हींअर मीडिया ताईं में बि न आहे हा। पोइ बि मुंहिंजी दोस्त आहे कॾहिं खां तव्हांजी दोस्त आहे ही मुंहिंजी तक़रीबन को 3-4 साल पुराणी दोस्त आहे ओके सही यस इन सां कमु थियल हे आहे शइ ख़ुशबू तानिया ख़ान तानिया खान हे केतिरा साल पुराणी तस्वीर आहे ही असांजी हुई ही असांजो केटीएन जो ई प्रोजेक्ट आहे ओ मिठी ही हुन प्रोजेक्ट ते असां हुयासीं रमज़ान जी सीरीज़ हुई उतां जी इहा पिक्चर आहे सेट ते आहियूं असां ओ। ही असांजो लास्ट एपिसोड जी पिक्चर आहे ओके नेक्स्ट ओके ही सेट त मुंहिंजो आहे न न ही सेट आहे हिते सोफा evening- मुंहिंजा हा सुमारे शो जे लास्ट जी 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 ही इवनिंग प्रोग्राम कुझु मुंहिंजे ख़्याल में कंदी अज़रा कंदी हुई हा मुंहिंजे ख़्याल में उहा या पोइ किरण मीर वारो आहे उन में मां इहो इंटरव्यू शो आहे मुंहिंजो ओके नेक्स्ट केॾी पतली आहियां मां हा ही छा आहे ही केरु आहे इज़ दिस यू तव्हां आहियो न तव्हां न आहियो आई डोंट नो सीरियसली तव्हां आहियो इज़ दिस यू सीरियसली बी ऑनेस्ट इज़ दिस यू हे हाणे कूड़ था ॻाल्हायो त तव्हां हे हाणे चई आओ हे करे इहा किथां थी आहे अरे मुंहिंजे हिसाब सां हिकु शूट वूट आहे एवरी मूमेंट ओके दिस इज़ ओके नेक्स्ट सो बहरहाल हा नीलम ही तव्हां आहियो जी ही ही मां कहिड़ा आहियां। वार जा नकली पातल आहिनि उहा तव्हां आहियो न न ही मां ई आहियां ऐं न हिन नकली वारा जेका नालो या हेठि जेके वेठा जेका बीठी आहे न सी ग्रीन ड्रेस में हा, हा। उहा मां आहियां ही मुंहिंजी फोटो शूट आहे एॾो मैगज़ीन जी चेंज था लॻो जो मां खे ॿुधायो था सीगरी वारी मां त हा असल में ॿारनि खे डाए थियल आहे न हिन करे ओ। ऐं हाणे मां थोरो वेट बि गेन कयो हुन में मां पतली आहियां बिल्कुलु सही बिल्कुलु नेक्स्ट जी इहा बि मां ई आहियां इहा तव्हां ई आहियो काथे आहियो छा पिया सोचो इहो मां टिकटॉक शूट करण जे लाइ वई हुयसि तॾहिं टिकटॉक बोला, जो TikTok घणो ठाहींदा हुआ तव्हां? क्रेज़ हूंदो हुयो हाणे त एतिरो क्रेज़ न आहे पहिरियां ॾाढो क्रेज़ हूंदो स्पेशली मतिलबु मां वेंदी हुयसि प्रॉपर मेकअप वग़ैरह करे टिकटॉक्स ठाहिण जे लाइ बिल्कुलु, हिते त So, makeup जेको कोन थो लॻे तव्हांखे। फेरी हॉल छा आहे उहो फेरियर आहे। हॉल, हा, फेरियर फेरियर हॉल। हॉल यस बिल्कुलु उहो आहे मुंहिंजे ख़्याल नेक्स्ट हा इहो त मतिलबु मां जॾहिं नओं मीडिया जॉइन कयो हुयो ही मुंहिंजे पंहिंजे घर जी आहे पिक्चर ऐं इलाही पुराणी आहे इहा त ख़ैर ओके जी मूं न्यू मीडिया जॉइन कयो नेक्स्ट ही त मुंहिंजी नॉर्मल सेल्फी आहे घर में निकितल आहे ॾाढो सेल्फी घणियूं कढंदा हो तव्हां सेल्फियूं पिक्चर्स हा ॾाढो ॾाढो मां ही कमु ॾाढा कया आहिनि ओके नेक्स्ट ही साॻी हा ही shoot मुंहिंजे हुआ। मैगज़ीन शूट जी आहे सही नेक्स्ट जी इहा बि मां काॾे वञो पिया शायदि हा बिल्कुलु सही So, हिते इहा छा वक़्तु ॻाल्हाइजे मां इलाही डिफरेंट आहियां हाणे पंहिंजे पाण खे सुञाण में ई कोन थी बिल्कुलु अचे। डिफरेंट इलाही इलाही चेंज था लॻो बिल्कुलु नेक्स्ट ही त मुंहिंजो प्यारो शो मुंहिंजो फेवरेट शो योर चॉइस विद नीलम जी पिक्चर आहे ही मुंहिंजो मेरे ख्याल में सेकंड प्रोग्राम हुयो मुंहिंजो अच्छा सही जी शो खां पोइ मतिलबु सेकंड एपिसोड हुयो ओके नेक्स्ट हा ही मुंहिंजो आहे ही Still बि फोटो shoot. शूट हुयो हा उन जी Photo. पिक्चर आहे इहा ओके नेक्स्ट ॾाढो चेंज था लॻो सेट ते जी ही बि मुंहिंजी रमज़ान ट्रांसमिशन जी पिक्चर आहे ओके इहा बि नेक्स्ट काफ़ी पुराणी आहे
ही केसां आहियो? ही बि असांजी पहिरियां को होस्ट हूंदी हुई, हाणे त कोन्हे का। काथे? उन सां गॾु ही बि कोई शो आहे असांजो सिंधी चैनल में ई आहे। ओके, ओके। सो उतां जी आहे। ओके, नेक्स्ट। ई त मुंहिंजे बचपन जी आहे जॾहिं मां इलाही नंढड़ी हूंदी हुयसि। इलाही नंढा हूंदा हुआ, इलाही पुराणा, बिल्कुलु। उहा पिक्चर आहे। ओके, नेक्स्ट। अरे वाह, ही पिक्चर त ॾाढी सुठी आहे यार, ही मूंखे ॾिजो, मां सेव करे रखंदसि। ही काथों ही ॾियव? तव्हां सुञाणो केरु आहे? अॼु तव्हां ॿुधायो मूंखे। इहा आहे छोकिरी, पर केरु आहे? आई डोंट नो। ही तानिया खान आहे। अच्छा, सही। जी, ही असांजी तानिया। कल्चर सॉन्ग जी शूट हुई, उतां जी पिक्चर आहे इहा। ओके, वाओ, दैट्स ॾाढो सुठो थो लॻे। हाँ, मुझे नेक्स्ट। पाण ॾाढी सुठी लगी है पिक्चर। ही भी मुझे पिक्चर है, केड़ी प्यारी थी लगा ना, माय गॉड मां चोरी चेंज थी वई। नेक्स्ट। कुदरत। ही के शो मुझे जी के शो जी है। बिल्कुल। नेक्स्ट। वाह 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 वाह, ही तो पंहिंजे गाने जी आहे। बिल्कुलु। तव्हां ॿियूं पिक्चर ॾिसो, तव्हां पंहिंजो वार्डरोब ॾिसो ऐं असांजा गाना जेके कया अथव उन्हनि ॾिसो, चेक कयो पाण। जेका ॻाल्हि आहे, मां इहा ॻाल्हि त आहे, असां ही शो ॾाढो शूट जी कयो, ॾाढी सुठी कईसीं। बिल्कुलु। हिन टिकटॉक ॾाढा वायरल Dressing, थिया। हाँ बिल्कुल, नो डाउट। नेक्स्ट। ही बि सेम असां हुते हुयासीं ऐं ॾाढो सुठो शूट थियो हिते बि असांजो। कल्चर सॉन्ग जी शूट ते हुयासीं। ओके, नेक्स्ट। इंटीरियर में वियासीं। ही बि असांजो हिते ई KTN जो सेट आहे ऐं कल्चर डे जी ट्रांसमिशन हुई, उते इहा मारवाड़ पिक्चर कॉमेडी। क्लिक कई आहे। नेक्स्ट। वारनि जो कलर त ॾिसो। वार त नंढा ई आहिनि बाक़ी। बिल्कुलु, ही हाणे बि तव्हांजी पुराणी वणंदी तस्वीर आहे। ही बि मुंहिंजी पुराणी घर जी पिक्चर ई आहे, नॉर्मल। नेक्स्ट। तव्हां मूंखे हाँ, ही कहिड़ा? ही त मां न आहियां। ही यार, कहिड़ा? ये जेको पंहिंजो पाण खे न सुञाणंदा हुआ, ग़लति आहे। रिसर्च कई आहे हुन मां। मां न आहियां। नो नो, सीरियसली। दिस इज नॉट यू। नो नो नो, आई एम नॉट। इहा मां न आहियां। इहा मां न आहियां सच में। अच्छा, लॻो त तव्हां तव्हांजी भेण त न आहे? नो, इहा त मां आहियां ई कोन। चलो, लटा। ओके, नेक्स्ट। हाँ, इहा मां आहियां। ही मॉडल आहे हिकिड़ो, सॉन्ग जी शूट हुई असांजी, त उते सेट ते असां इहा पिक्चर क्लिक कईसीं। ओके, नेक्स्ट। KTN जो ई गानो हुयो। ही बि मुंहिंजो योर चॉइस विद नीलम जी, हिते असांजो सेट हूंदो हुयो, जेको हाणे तव्हांजो आहे माशाल्लाह, द लेट नाइट शो। नेक्स्ट। ओके, कीअं लॻो तव्हांजी तस्वीरूं, काई मेमोरीज़? मूंखे यकीन कयो त मां सफ़ा पंहिंजो हुन में हली वियसि ऐं वाकई यादूं आहिनि इंसान टाइम आहे इहो लाइफ में तव्हां किथे किथे रिकॉल कयो असांजी तस्वीरूं कढो करे मां ॾिसणु अरे यार मां हिते हीअं हुयुसि कुझु तस्वीरूं त अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके असां चवंदा आहियूं यार इहे बि दिलि थी वञे। कनि असां यार छो भला। बट मेमोरीज़ आहिनि इहे ज़िंदगी में हुजनि। हा बिल्कुलु छा सिखियो आहे सॼो ओवरऑल कीअं लॻो आहे तव्हांखे तव्हांजो सफ़र मीडिया जो कीअं गुज़रियो आहे? सफ़र त हींअर बि जारी सारी आहे मुंहिंजो ऐं जेको गुज़री चुको आहे तमामु सुठो गुज़रियो आहे तमामु ख़ूबसूरत गुज़रियो आहे ऐं तमामु यादगार गुज़रियो आहे। मूं इलाही इंजॉय कयो आहे पंहिंजी फील्ड खे ऐं मां चवां थी त हीअ जेको फील्ड आहे असांजी मीडिया फील्ड आहे इहा मां चवां थी त कॾहिं बि न छॾण जहिड़ी आहे। न चाहींदे बि माण्हू हिनखे नथो छॾे सघे। कोशिशि करे सघे थो पर मुश्किल आहे। सो इलाही प्यारो मुंहिंजो वक़्तु गुज़रियो आहे। सुठो गुज़रियो आहे। ईअं पुछणु चाहियां त 5 सालनि में नेक्स्ट को प्लान आहे? डू हैव एनी प्लान नेक्स्ट 5 सालनि खां पोइ नीलम पंहिंजो पाण खे किथे ॾिसणु चाहे थी? नेक्स्ट 5 सालनि खां पोइ त मां पंहिंजे पाण खे हिते ई ॾिसंदो तव्हां मूंखे। पहिरियां मुंहिंजो हिकिड़ो हूंदो हुयो मां अक्सर शोज़ में चवंदी हुयसि त मां जेको आहे न हू थी थियणु चाहियां हाणे त मिस वर्ल्ड थी थियणु चाहियां। पहिरियां मां चवंदी हुयसि हर शो में चवंदी हुयसि त मां मिस वर्ल्ड थी थियणु चाहियां पर मिस वर्ल्ड ठीकु आहे बसि हिकिड़े टाइम ताईं हूंदी हुई मुंहिंजी विश पर हाणे ॾिसूं था हर शयूं चेंज थी वेंदियूं आहिनि। इंसान 5 साल पहिरियां जी प्लैनिंग नथो करे सघे। मूंखे न आहे ख़बर 5 साल पहिरियां मां किथे अॻियां किथे हुजां किथे न। सो इहो हींअर ई सोचणु त ॾुखियो आहे मुंहिंजे लाइ। बिल्कुलु बिल्कुलु सही आहे। सो अलाह साईं तव्हांखे कामयाबु करे अलाह साईं तव्हांखे बहरहाल तव्हां मीडिया में रहंदा कंटिन्यू कंदा इहा ख़्वाहिश आहे। इहो मुंहिंजो आहे इंशाल्लाह मुंहिंजो जेको ही शो हले पियो हिनखे मां कंटिन्यू ई रखंदसि। इहो मुंहिंजो रहंदो ई रहंदो इंशाल्लाह। तमामु सुठी ॻाल्हि आहे। ऐं जेको आहे असां हिकिड़ो ब्रेक वठूं मां चवां थो हिकिड़ो ब्रेक वठूं ऐं ब्रेक खां पोइ कचहरी कंदासीं। अलाह ते हिकिड़े ब्रेक ॾे काॾे वञिजो रहजो सां गॾु। वेलकम बैक व्यूअर्स वेलकम बैक टू शो में तव्हांखे ख़ुशि आमदीद। नीलम गॾु आहे ऐं मेमोरी सेगमेंट थियो
कीअं लॻो दिमाग़ में छा पियो हले तव्हांखे छो परेशान आहियो बिल्कुलु। हाणे त मां तव्हां कुझु पुछो ई न आहे तव्हां खां 0.00% कुझु न पुछो ई मां न तव्हां मूंखां पुछी सघो था मां आई तव्हां खां पुछाइण लाइ आहियां तव्हां पुछी Seriously? सघो था। जी जी तव्हां permission ॾियो त मां पुछां? तव्हां पुछी सघो था बिल्कुलु श्योर हा हा छो न त ॿीहर प्रोजेक्ट कंदो ई न न छो तव्हां पुछी सघो था न अहिड़ी ॻाल्हि न आहे न तव्हां ॾाढा सुठा आहियो ऐं ॾाढो सुठो कमु कयो ऐं सच दिलि सां थो चवां ॾाढा सुठा आहियो तव्हां ॾाढो सुठो कमु कंदा ऐं आई रेस्पेक्ट यू सो मच ऐं जेको आहे ॾाढो को कमु हाणे हर को कमु गाना घटि था ठहनि गाना कयूं कोन पिया जी, बिल्कुलु। गाना करणु घुरिजनि मिस कयो पिया गाननि खे ॾिसंदासीं पर हींअर ताईं त कोई इरादो कोन्हे को सॉन्ग्स वग़ैरह गाना जो कंहिं शइ जो। घटि मतिलबु हिकिड़ो कम ई कोन पिया कयूं पाण अॼुकल्ह बिज़ी लॻा पियो मां बि ॿाहिरि पियो कमु कयां अॻिते पोइ हा तव्हांजो त माशाल्लाह उहो ई कमु एॾो बहितरीनु हले पियो त तव्हांखे त मां सम्झां थी त ॾिठो ई कोन पोइ बि तारीफ़ कजे ॾिठो ई न आहे पोइ त इहो ईअं कंदी अथव इहे माण्हू खे चाढ़े ओके ॾिठल आहे मुंहिंजो चलो ठीकु आहे कुझु हूंदा आहिनि ॾिसी करे वरी अच्छा ईअं हूंदो आहे नीलम ईअं थियो आहे कॾहिं तव्हांखे को सुञाणंदो हरूभरू तव्हांखे मां तव्हांखे ॾिठो ई न आहे मूंखे हा त कॾहिं थियो आहे तव्हांखे माण्हू सुञाणंदो मिट माइट दोस्त माइटनि जा माइट ॾिसो ॾिठो आहे तव्हांखे टीवी अच्छा न तव्हां टीवी ते हूंदा अच्छा न यार मां थियो आहे कॾहिं तव्हांखे माइट त सभु सुञाणनि था ओवरऑल ईअं फ्रेंड्स ऐं फ्रेंड्स में हा मुंहिंजो सर्कल तव्हांखे ख़बर आहे त हिते मीडिया में त मुंहिंजो दोस्तूं आहिनि कोन कुझु बि ख़बर न आहे तव्हांखे ख़बर न आहे मीडिया में मुंहिंजी दोस्तूं आहिनि कोन आउट ऑफ मीडिया जेके मुंहिंजी दोस्तूं आहिनि जेके उर्दू स्पीकिंग आहिनि उहो मां उन्हनि खे चवंदी आहियां कि यार मैं सिंधी मीडिया की होस्ट हूँ माशाल्लाह से बहुत अच्छा काम करती अच्छा अच्छा ओके हमने नहीं देखा मां चवंदी आहियां ओके नहीं देखा कोई बात नहीं हा पर ईअं कमेंट्स ईंदा आहिनि ऐं कीअं लॻे अंदरि सड़ी वेंदो आहे कॾहिं कॾहिं हरूभरू कूड़ सुञाणंदा बि आहिनि माण्हू ड्रामो कंदा आहिनि एक्टिंग कुझु माण्हू कंदा आहिनि इलाही कंदा आहिनि, बिल्कुलु इलाही कंदा आहिनि सुञाणे बि न सुञाणे सघंदा आहिनि त हाणे सम्झंदा त मां वॾी को पर्सनैलिटी आहे मूंखे सुञाणे विया सो पाण बि कोई न ॿुधाईंदो आहे पर हाणे माण्हुनि जे करे असां थोरी पिया कमु कयूं त उहो असांखे सुञाणनि न सुञाणनि असां पंहिंजे लाइ पिया कयूं पंहिंजी ख़ुशी लाइ पिया कयूं पाण पिया कयूं जेके सुञाणण वारा हूंदा जेके ॾिसणु चाहिनि था सो ॾिसंदा जेके नथा ॾिसणु चाहिनि उन्हनि जी मर्ज़ी आहे उन्हनि जी मर्ज़ी ज़बरदस्ती असां मुसलत नथा करे सघूं कंहिंखे पंहिंजे पाण जे मथां बिल्कुलु सही सो अच्छा असां वटि हिकिड़ो ॿियो सेगमेंट आहे पीस ऑफ एडवाइस पीस ऑफ एडवाइस पीस ऑफ एडवाइस जो मतिलबु असां तव्हांखे हिकिड़ी तस्वीर ॾेखारींदासीं उन्हनि खे तव्हां का सलाह ॾियणु चाहियो था तव्हांजी मर्ज़ी आहे मशवरो ॾियणु चाहियो था तव्हांजी मर्ज़ी आहे ओके वट एवर जेको बि तव्हां उन्हनि खे चवणु चाहियो ठीकु आहे प्लीज़ हिट द पीस ऑफ एडवाइस सेगमेंट ही आहे सुञाणो केरु आहे जी जी आहे अक्सा किंजर हा जेके वॾी टिकटॉकर आहे ऐं टिकटॉक ते सभिनी खे हिन आंदो एग्जैक्टली सिंधी मीडिया असां सिंधी मीडिया थी चवां जेके असांजो सिंधी सॉन्ग्स वग़ैरह आहिनि या सिंधी कल्चर खे फर्स्टली टिकटॉक ते इन्हनि ई प्रमोट कयो आहे ऐं इन्हनि ई आंदो आहे इन्हनि खां पोइ ॿियनि छोकिरियुनि जेको आहे सिंधी खे जेको आहे सो अॻिते आंदो आहे सो ही तमामु सुठी माशाल्लाह मां इन्हनि सां उहो बि मिली आहियां तमामु सुठी छोकिरी आहे ऐं तमामु सुठो कमु कंदी आहे गिला विला कंदी आहे नो नो मूं सां कंदी आहे फोन ते कॾहिं कॾहिं मां तव्हांखे ॿुधायां मूं सां कंदी आहे चवां थो मां साम्हूं थो चवां मां लाइव मुंहिंजो नालो न थींदा अच्छा उहो हर कोई सिलेक्ट करे वेहंदो आहे न हर कंहिंजी इंसान जी ज़िंदगी में माण्हू सिलेक्ट थियनि त हिन सां वेहंदसि त हिन सां गिलाऊं कंदसि हा गिला जी शौक़ीन आहे वो सुबुह जो उथी करे गिला कंदी आहे उहो अच्छा इनखे चवंदो आहे हिनखे साम्हूं हू माइंड न करी दिलि ॾाढो वॾो आहे इनखे चई सघां थो माइंड न करी अच्छा अच्छा ठीकु उन आहे करे चवंदो आहे प्रूव पीपल डोंट सी के ही इट्स मी सो शी इज अ वंडरफुल शी इज अमेजिंग No doubt, no doubt. लिटरली प्राउड ऑफ हर लिटरली प्राउड ऑफ Same. ॾाढी दिलि ॾाढी सुठी आहे ऐं नियति साफ़ आहे बिल्कुलु। नेक्स्ट अरीशे सुमरो अरीशे सुमरो बिल्कुलु मां हिनखे सुञाणा मुलाक़ात आहे तव्हांजी कॾहिं बिल्कुलु मुलाक़ात बि आहे कॾहिं हिननि सां इहे असांजी दोस्त सर्कल में ई हुई अच्छा, असांजे जी सो इन्हनि जी जेका मतिलबु मां चवां त हिकिड़ो प्रॉपर फेम जेको उन्हनि खे असांजे सिंधी टिकटॉक्स तां या सिंधी सॉन्ग्स तां ई मिलियो हाणे हू थोरो उन्हनि खां हटिजी वई आहे ज़्यादा हू उन साइड ते हली वई आहे सो उर्दू टिकटॉक्स वग़ैरह हिननि ते त मां चवंदसि त मतिलबु हू उनखे थोरो सिंधी खे तव्हां छो जो पाण बि सिंधी आहियो त उनखे फर्स्ट प्रायोरिटी ॾियो मुझे गाना सिंधी विंदियुनि ते कंदी आहे एक्टिंग बि ॾाढी सुठी कंदी हा, आहे बिल्कुलु। हाणे त अबू धाबी दुबई वग़ैरह में ॾिठो आहे हुनखे दुबई में हा बिल्कुलु पर हाणे मतिलबु मां चवां थी त उन्हनि जो उन साइड ते घणो थी वियो आहे न त हिन करे सिंधी थोरो असां उनजो थोरो हेॾे अचणु घुरिजे हा बिल्कुलु ओके नेक्स्ट बाक़ी त ओवरऑल सही आहे ही कहिड़ा दुआ लुक्स चेंज डुअल एक्सचेंज असल में तव्हांजो जेको आहे न जी, ही थोरो ईअं आहे असां हीअं था लॻूं सभु सो हिन करे हा ऐं मूंखे लेंस पातल न सो हिन करे दुआ माशाल्लाह सुठी छोकिरी आहे इलाही क्यूट आहे प्यारी आहे ऐं जेको आहे सो ही हली वई आहे मीडिया में कमु कोन थी करे त मां दुआ खे चवणु चाहींदसि तव्हां ॿीहर अचो सॉन्ग्स वग़ैरह सिंग कयो ऐं जेको आहे एज अ सिंगर सुठी एज अ मॉडल सुठी या एज अ एक्ट्रेस एज अ मॉडल सुठी आहे प्यारी आहे ॾाढी हा एज अ मॉडल सुठी आहे तव्हांजी मुलाक़ातूं रही आहिनि इलाही असां गॾु में प्रोग्राम बि कया आहिनि शोज़ वग़ैरह बि कया आहिनि सो हा सुठी मॉडल बि आहे सिंगर बि आहे ऐं सुठी इंसान बि आहे ओके जी इंसान ॾाढी सुठी आहे नेक्स्ट हा रूबी अली
रूबी अली सां गॾु माशाल्लाह कमु कयो आहे तव्हां? जी जी कमु कयो आहे हिननि साम्हूं ऐं जेको आहे माशाल्लाह सीनियर असांजी एक्ट्रेस रही चुकी आहे मॉडल होस्ट तमामु सुठी एक्ट्रेस, तमामु बहितरीनु। तमामु सुठो हिननि KTN ते कमु कयो आहे सो तमामु सुठी हिननि सां बि मुंहिंजो कमु थियल आहे सुठो एक्सपीरियंस सलाह ॾियणु चाहियो था का? मां हिननि खे चवंदसि त प्लीज़ मोटी अचो KTN तव्हां खां सिवा अधूरो आहे प्लीज़ वापसि अची वञो। ओके नेक्स्ट तव्हांजी दोस्त त मुंहिंजी दोस्त तानिया तानिया खे छा चवणु चाहियो? तानिया खे मां इहो ई चवणु चाहींदसि त तानिया वापसि अची वञ छो जो तव्हांखे ख़बर आहे असां जॾहिं मीडिया में हूंदा हुआसीं न त असां ॿिन्हिनि जो कॉम्पिटिशन हूंदो हुयो अच्छा, सही। कम में हू चवंदी त मतिलबु मां नीलम खां वधीक आहियां मां चवंदी त मां तानिया खां वधीक आहियां सो असां ॿिन्हिनि जो कॉम्पिटिशन हूंदो जिते कॉम्पिटिशन हूंदो उते मज़ो हूंदो आहे त हुनखे वापसि अचणु घुरिजे ॿीहर जी कॉम्पिटिशन हुजणु घुरिजे। बिल्कुलु बिल्कुलु वापसि अची वञ तानिया प्लीज़। ओके नेक्स्ट सहर शाह रिज़वी सहर शाह रिज़वी ॾिठो आहे तव्हां हिनखे? बिल्कुलु ॾिठो बि आहे मां सभिनि खे ॾिठो आहे मिलियल आहियां सभिनि सां तमामु टैलेंटेड माशाल्लाह होस्ट आहे टैलेंटेड आर्टिस्ट आहे माशाल्लाह ऐं असांजो सिंध जो प्रॉपर हिननि जेको हर प्रॉपर हर शइ खे रिप्रेज़ेंट करे थी सो तमामु सुठी छोकिरी आहे सहर शाह रिज़वी। रोशनी मेमन असांजी तमामु सुठी न्यूज़ कास्टर आहे बिल्कुलु बिल्कुलु इन्हनि सां त मां जॾहिं बि पंहिंजी नाराज़ न थियण वारी कावड़ बि कयोसि बर्दाश्त करे गुस्से जी तेज़ आहे मां हिकिड़ो चक्कर हिन जो गुस्सो ॾिठो हुयो हिकिड़ो चक्कर मां ॾिठी वियसि चयो माई गॉड छा थी वियो सो जॾहिं बि मां पंहिंजो शो बि करणु ईंदी आहियां सुर संगीत ही मेकअप रूम में हूंदी आहे असांजी सुठी कचेरी थींदी आहे सुठी ॻाल्हि ॿोल्हि थींदी आहे सो शी इज़ वेरी नाइस। ओके नेक्स्ट फाइज़ा वाह फाइज़ा मशहूर आहे अल्लाह साईं जॾहिं हिनखे इज़त ॾिनी आहे एॾो ई डाउन टू अर्थ आहे जॾहिं शो में आई मुंहिंजो ॾाढो सुठो एक्सपीरियंस रहियो शी इज़ अमेज़िंग नो डाउट ॾाढी सुठी माशाल्लाह माशाल्लाह बिल्कुलु तमामु सुठी इलाही घटि एज में हिननि माशाल्लाह तमामु सुठो पंहिंजो नालो ठाहियो आहे ऐं सुठो कमु पई करे सुठो आवाज़ु अल्लाह पाक हिनखे ॾिनो आहे जंहिं जॻह ते ही आहे ही उन जॻह खे डिज़र्व करे थी हिनखे सलाह ॾींदो हिनखे मां इहा ई सलाह ॾींदसि त पंहिंजो कमु जीअं ई करे थी उअं ई कंदी रहो ऐं ईअं ई माशाल्लाह तोखे अल्लाह पाक वधाए ऐं ख़ुशि रखे सो ईअं ई कमु नाहे छॾिणो कमु खे रखिणो आहे कंटिन्यू। नेक्स्ट किरण अब्बासी तमामु सुठी होस्ट किरण अब्बासी हा इन्हनि सां मुंहिंजो कमु न थियल आहे किरण मीर आहे न उहो ई मां असां हुनखे शुरू कयो ने करा अच्छा अच्छा हा किरण मीर माशाल्लाह तमामु स्वीट तमामु प्यारी इंसान आहे हमेशा समझाईंदी आहे मूंखे शो में किथे ग़लती कयां सिट वेया ग़लति हमेशा गाइड कंदी मज़र ये चवां तो प्लीज करे बिल्कुलु ये चवणु खपे हिक ॿिए खे असां न समझाईंदासीं त केरु सम्झाईंदो बिल्कुलु बिल्कुलु नो डाउट। नेक्स्ट शाज़िया करीम ई त माशाल्लाह इन्हनि सां त मूं इलाही कमु कयो तव्हांखे ॿुधायो PTV ते मां इन्हनि सां ई गॾु कमु कयो इन्हनि मूंखे काफ़ी शयूं सेखारियूं आहिनि होस्टिंग में बिल्कुलु काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जेके मां शाज़िया करीम खां सिखियूं आहिनि सिखंदा आहियो इन्हनि खां हथ जोड़ी नाज़ निबरत अदब इन्हनि जो जेको वकबुलरी आहे हे जंहिं तरीक़े अंदाज़ में ॻाल्हाईंदियूं आहिनि टोटली अमेज़िंग वेरी इंटेलिजेंट माशाल्लाह। ही कहिड़ा अच्छा तारा बोहर न हा ही टिकटॉक वग़ैरह सुठा ठाहींदी आहे ऐं असांजी शूट ते बि शायदि हुई न हा बिल्कुलु असांखे हिन वेचारीअ थैंक यू सो मच हिन असांखे बाइकियूं करे ॾिनी बाइक्स वग़ैरह यादि करणु घुरिजे जेको ॾुखी वक़्तु ही सुठी छोकिरी आहे ऐं माशाल्लाह ही इनखे इन जे अंदरि कॉन्फिडेंस इलाही आहे ठीकु आहे इलाही कॉन्फिडेंस अथसि हर शइ खे मतिलबु इलाही सुठे तरीक़े सां खणी थी हले सो वेल डन वेरी गुड कीप इट अप नेक्स्ट बाग सां मुंहिंजो न रहियो आहे कोई तमामु सुठी आर्टिस्ट आहे तमामु सुठी होस्ट आहे तमामु विजुअल आर्टिस्ट सुठी आहे तमामु सुठी इंसान आहे। नेक्स्ट ही माशाल्लाह इलाही क्यूट आहिनि इलाही सुठा आहिनि ऐं पंहिंजे कम खे वठी इलाही क्रेज़ी आहिनि ऐं इन्हनि मतिलबु ॾाढी स्ट्रगल कई आहे ऐं स्टिल कनि पिया सो अल्लाह पाक इन्हनि खे वधाए इलाही सुठा इंसान आहिनि इलाही सुठा इंसान आहिनि। हाणे ही ॿ फ्रेम आहिनि न जी हेॾो मज़र सिठार खे छा चवणु चाहींदो बी ऑनेस्ट छा चवणु चाहींदोसि इनखे सलाह मज़र सिठार खे असल में मज़र सिठार माशाल्लाह मां हिते न हाणे हिते थी ॻाल्हायां सो मज़र सिठार माशाल्लाह मां तव्हांखे काफ़ी टाइम खां ॾिसां पई तव्हां हिकिड़े टाइम ते इलाही सुठी मॉडलिंग बि कई आहे इलाही सुठा होस्ट आहियो माशाल्लाह तव्हां ऐं पंहिंजे कम सां इलाही सिंसियर आहियो पंहिंजे कम खे इलाही मतिलबु तवज्जा सां इलाही महिनत सां ऐं तव्हांजे अंदरि इहा आहे त तव्हां हमेशह वधि मां वधि सुठे मां सुठा न्यू मां न्यू शइ करण जी कोशिशि कंदा आहियो कुझु माण्हू हूंदा आहिनि त जिथे आहिनि पंहिंजे पाण खे हुते स्पेसिफिक करे छॾंदा आहिनि हुते बॉन्ड करे छॾंदा आहिनि तव्हां अॻिते निकिरण जी कोशिशि कंदा आहियो ऐं माशाल्लाह निकिरी बि चुकिया आहियो ऐं तमामु सुठो कमु पिया कयो सो माशाल्लाह तव्हां सां मूं जेतिरो बि कमु कयो आहे तमामु सुठो मुंहिंजो एक्सपीरियंस रहियो आहे। बिल्कुलु सही थैंक यू सो मच तारीफ़ वधाए आख़िर में बर्गर खाई वञो ईअं न वञो हेॾो वेठी आहे बर्गर कोन खाईंदसि मां अच्छा ठीकु आहे डाइट ते आहियां डाइट ते अच्छा नीलम खे को कहिड़ी तव्हां सलाह ॾियणु चाहींदो नीलम खे छा चवणु चाहींदो नीलम खे हा
नीलम खे मां इहो चवणु चाहींदसि त तव्हां जेको होस्टिंग कयो पिया न थोरो पंहिंजे लहजे खे धीमो रखो, जेको मूंखे अक्सर माण्हू चवंदा आहिनि त नीलम थोरो आराम सां ॻाल्हाईंदा कयो, न करे न ॻाल्हाईंदा कयो। सो बसि इहा ई एडवाइस तेज़ ॻाल्हाईंदोसि मां इलाही, मां थोरो तकड़ी ॻाल्हाईंदी मां इलाही तकिड़ो ॻाल्हाईंदो, ॾाढो, तव्हां सोचे बि कोन था सघो। हा, सो मां चाहींदसि त मां पंहिंजे थोरो जेको मुंहिंजो लहजो आहे न, छा चवंदा आहिनि हुनखे, तलफ़ुज़, हुनखे थोरो धीमो रखां, धीमो, यस, वेरी गुड, फास्ट आहियां मां इलाही। बिल्कुलु। चलो ये पीस ऑफ एडवाइसिस हुयूं। हाणे असां 2-3 मिंट बचाना असां आख़िरी, उन में तव्हांखे पुछणु चाहियां थो दिलि जी ॻाल्हि, दिलि जो अंदर जो आवाज़ु। नीलम, जेकॾहिं हिन वक़्तु ताईं जेको कुझु बि थियो आहे, जीअं बि कयो आहे, जेको कुझु थियो आहे, सही थियो आहे? हा, सभु कुझु सही थियो आहे। तव्हांखे सवेर बि ॿुधायो न त ज़िंदगी आहे, लाहा चाढ़ा त आया आहिनि। जिते आहियो, जीअं आहियो, सेटिस्फाई आहियो? हा, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो लख लख शुक्र आहे, मां इलाही ख़ुशि आहियां, सही आहियां। ऐं चवंदा आहिनि त बसि इंसानु हमेशह हुनजी नीयत अगरि साफ़ु हूंदी न, हुनजो दिलि साफ़ु हूंदो, हू पॉज़िटिव हूंदो, हू सचो हूंदो, त हुनखे हिकिड़ो वक़्तु ईंदो जेको मतिलबु हिकिड़े सुठे मक़ाम ते, हिकिड़ी सुठी जॻह ते हूंदो, जिते हू किथे बि मतिलबु हुनजी नियत में सफ़ाई न आहे या हू सही न आहे नियत वाइज़, त पोइ हुनजे लाइ मुश्किल आहे। त मां पंहिंजे हिन जे तव्हां नियत साफ़ आहियो? कोशिशि कंदी आहियां त पंहिंजी नियत खे साफ़ु रखां, कोशिशि कंदी आहियां त मुंहिंजी वजह सां कंहिंखे तकलीफ़ न पहुचे, ऐं मुंहिंजी कोशिशि रहंदी आहे त जंहिंसां गॾु जेतिरी आहियां सची हुजां। सही आहे। तव्हां माण्हुनि जे कमु ईंदा आहियो? जेतिरो मां अची सघां थी ईंदी आहियां, जेतिरो मां अची सघां थी ईंदी आहियां। पोइ मुंहिंजी फैमिली हुजे, मुंहिंजा पंहिंजा घर वारा हुजनि, या ओवरऑल जेको असांजो ख़ानदान आहे, हुन मां कंहिं जे बि मूंखे अगरि जिते बि कमु अचिणो आहे सो मां अची वेंदी आहियां। कुझु माण्हू चवंदा आहिनि, कुझु न बि चवंदा आहिनि, त जिते अचिणो हूंदो मां अची वेंदी आहियां, जिते मां न पुॼी सघंदी आहियां त मां न करे सघंदी आहियां, जी, पर जिते करे सघंदी आहियां सो करे वेंदी आहियां। तव्हांखे शयुनि जी, ॻाल्हियुनि जी, मामलातनि जी ख़बर पवंदी आहे? जेकॾहिं घर वारा तव्हां खां सलाह न वठनि पर तव्हां सम्झंदा आहियो त शायदि हिननि खे मूंखां पुछणु घुरिजे ऐं मूंखे मामलातनि जी ख़बर पवे। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मां पंहिंजे घर जी सेकेंड लास्ट आहियां, मतिलबु मूंखां नंढो बसि हिकिड़ो भाउ आहे, बाक़ी मूंखां वॾो भाउ आहे, मुंहिंजी सिस्टर आहे। पर मुंहिंजे घर जा जेके बि मामलात हूंदा आहिनि, मुंहिंजे घर जा जेके बि फ़ैसिला हूंदा आहिनि, या मुंहिंजे घर जो जेके बि ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, उहे सभु जेके आहिनि ज़्यादातर मां ई डिसाइड कंदी आहियां, मूंखां ई पुछंदा आहिनि, ऐं मुंहिंजी हुन में लाज़मी हिकिड़ी इनपुट हूंदो आहे। हा, पर उहो कमु लॻे थो तव्हां फ़ैसिला सही कंदा या ग़लति कंदा? कोशिशि कंदी आहियां त सही कयां। मां पंहिंजे मामलात में पंहिंजा जेके मुंहिंजा हूंदा आहिनि न, अक्सर हुन में कोताही करे वेंदी आहियां, पर पंहिंजे घर वारनि जा जेके मामलात हूंदा आहिनि उन में पूरी कोशिशि कंदी आहियां त अगरि उन्हनि मूंखे इहो कमु ॾिनो आहे त हिनखे सही सां कयां। बाक़ी हा, अगरि मां पंहिंजे उन में कयां, ॻाल्हि कयां, किथे किथे मां चुकी वेंदी आहियां पंहिंजी ज़िंदगी जी हुन में, पर घर में न। घर में मां कोशिशि कंदी आहियां त उन्हनि जेका ज़िम्मेदारी आहे, जेको कमु आहे, उनखे बख़ूबी पूरो कयां। बख़ूबी पूरी कयो, तमामु सुठी ॻाल्हि आहे, सुठी सोच आहे, ईअं हुजणु घुरिजे। ऐं तव्हां चओ था हेल्प बि कंदा आहियो। जेकॾहिं तव्हांजी ज़िंदगी, पूरी ज़िंदगीअ ते को किताबु लिखियो वञे त किताब जो टाइटल छा हूंदो? किताब जो टाइटल छा हूंदो? सबक। घणा सबक सिखिया आहिनि ज़िंदगीअ में? इलाही सिखिया आहिनि ज़िंदगी में, सबक इलाही सिखिया आहिनि। ऐं बसि दुआ इहा आहे त अॻिते जी जेका ज़िंदगी आहे उनखे बसि हर शइ सही थिए, पर सबक इलाही सिखिया आहिनि। तव्हां सेखारिया बि आहिनि सबक? मां सेखारिया हुजनि मत, कुझु माण्हू मूंखां मत सबक सिखी विया हुजनि, पर मूं इलाही सबक सिखिया आहिनि इन ज़िंदगीअ मां, ऐं पंहिंजी फील्ड मां बि जितां कितां सबक त इलाही सिखिया आहिनि। ऐं चवंदा आहिनि न त इंसानु सिखी वञी सिधो थींदो आहे, त मूंखे ईअं लॻंदो आहे त हिन वक़्त में मां जंहिं स्टेज ते आहियां, मां इलाही कुझु सिखी आई आहियां, इलाही कुझु सिखी आई आहियां। मूं इलाही कुझु सिखियो आहे, इलाही कुझु ॾिठो आहे, ऐं इलाही शयुनि जी मूंखे पहचान थी आहे। सो ज़िंदगी इलाही कुझु सेखारियो आहे, कुझु सही सेखारियो आहे, कुझु सही न सेखारियो आहे। सो अॻिते जे लाइ मुंहिंजी दुआ इहा आहे त अल्लाह पाक सभु बहितर करे। आमीन, अल्लाह सां उमेद। जी, असां इंसान खां न डिसीशंस, कॾहिं इंसानु आहे, कॾहिं सही थो करे, कॾहिं ग़लति थो करे। अहिड़ो को पछताव या रिग्रेट आहे तव्हांखे? कॾहिं कॾहिं अकेले वेठा हुजो, सोचंदा रहो काश मां हीअ ग़लती न कयां, भले ॿुधायो न, ज़िंदगी में को ग़लती आहे, रिग्रेट आहे, सोचंदा रहो काश मां ग़लती न कयां? जी, ज़िंदगी में हिकिड़ो वॾो रिग्रेट आहे मूंखे, जेको मूंखे न करणु खपे हा। ऐं जेको आहे
बसि इंसान आहिनि उहे चवंदा आहिनि त ख़बर न पवंदी आहे कुझु बि थी वेंदो आहे कीअं थी वेंदो पोइ जेकॾहिं तव्हां आहे सो पंहिंजी एज जे इलाही घटि नंढे अरसे में मुंहिंजी एतिरी एज न आहे तव्हां बि जीअं सवेर चयो त तव्हां वॾा थींदा त ईअं सो मां पंहिंजी एज जे इलाही घटि वारे टाइम में हिकिड़ो मतिलबु अहिड़ा फ़ैसिला वरिता आहिनि जेके उहे न हुजनि हा त हींअर मुंहिंजी ज़िंदगी सिचुएशन चेंज हुजे हा सो इलाही शयूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजो इलाही न पर कुझु रिग्रेट्स आहिनि जेके रहंदा हमेशह त इहे न कयां हा त बहितर हुयो तव्हां जे ग़लतियूं कंदा हो जेके तव्हांखे ॿुधायो त तव्हां ग़लति था कयो त पोइ तव्हां रियलाइज़ कंदा हो त तव्हां पोइ चेंज करण जी कोशिशि कंदा हा मां रियलाइज़ कंदी आहियां स्पेशली जॾहिं मां हरू भरू वारो कंहिं ते गुस्सो करे छॾंदी आहियां न हरू भरू कंहिंखे मतिलबु घणो कुझु हर्ट करे छॾंदी आहियां मूंखे लॻंदो बि आहे त हीउ मुंहिंजी वजह सां हर्ट थियो आहे सो मां मञंदी आहियां ऐं हुन ॻाल्हि खे मां सही करण जी कोशिशि कंदी आहियां हुन ते ज़िद न कंदी आहियां त न यार न बसि सही आहे मां गुस्से में हुअसि मूंखां थी वियो नो नीलम जेकॾहिं एक्ट्रेस न हुजे हा या मॉडल न हुजे हा नीलम छा हुजे हा नीलम एक्ट्रेस ऐं मॉडल न हुजे हा त नीलम हिकिड़ी फैशन डिज़ाइनर हुजे हा अच्छा तव्हांजो शौक़ु हो त फैशन डिज़ाइनर हुजो तव्हांखे लॻे थो तव्हांखे फैशन सुठो ईंदो आहे शौक़ु त इलाही हुया बचपन में त मतिलबु इलाही शौक़ु हूंदा त मतिलबु हू बि थी वञा डिज़ाइनर बि थी वञा ऐं पर अहिड़ी का ॻाल्हि यादि आहे नंढे हूंदे जी तव्हां सोचंदा हुजो कॾहिं आसमान ॾिसंदा हुजो ऐं तव्हांखे घर वारा या पाड़े वारा या मिट माइट चवंदा तोखे तूं न करे सघंदी आहे अहिड़ी का शइ यादि आहे जेका नंढे हूंदे सोचंदा हुआ मां हीअ शइ करे वेंदसि कंदसि बचपन खां मूंखे अम्मी वारनि जो हमेशह मूंखे इहो ई हूंदो त हीअ असांजी धीउ इलाही कुझु कंदी ऐं करे वेंदी ऐं असां उन सां गॾु हूंदासीं बाक़ी ख़ानदान फैमिली तव्हांखे ख़बर आहे रिश्तेदार ओड़े पाड़े वारा ही त चवंदा आहिनि त मतिलबु न छोकिरियुनि जो इहो कमु कोन्हे को बसि हीअ आहे हीअ न करे सघंदा ऐं छोकिरियुनि खे इहो न करणु खपे ऐं जॾहिं मूं मीडिया जॉइन कई काफ़ी माण्हुनि काफ़ी रिश्तेदारनि इलाही कुझु चयो इलाही कुझु ॻाल्हायो इलाही कुझु मतिलबु जेको आहे न मतिलबु उन शइ खे फोकस में वरितो वियो मूंखे मां अगरि पंहिंजी ॻाल्हि कयां त मां पंहिंजी फैमिली में इलाही फोकस में हूंदी आहियां हमेशह त हीअ छा थी करे छो थी करे ऐं पोइ हुनखे पॉइंट आउट इलाही माण्हुनि कयो आहे हाणे कनि था त अलाह उन्हनि खे हिदायत ॾिए हर कंहिंजी पंहिंजी ज़िंदगी आहे असां कंहिंजी ज़िंदगी में इन्वॉल्व नथा थियूं उन्हनि खे नथा चऊं तव्हां छा था कयो त उन्हनि जो को राइट न आहे त असांजी ज़ाती ज़िंदगी में जेको असां कयूं था अची हुन में इन्वॉल्वमेंट कनि सो इंसान खे बसि पंहिंजे पाण ते फोकस रखणु खपे ऐं पंहिंजे ॿारनि बचड़नि ते पंहिंजे घर वारनि ते ॿियनि खे छॾे ॾियो त हू छा था कनि उन्हनि जी चॉइस आहे उन्हनि जी मर्ज़ी आहे उन्हनि जी ज़िंदगी आहे उन्हनि खे अॻियां पुछाइणो थींदो आहे उन्हनि खे पुछणो आहे सो ॿिया माण्हू जेके ईंदा आहिनि न पॉइंट आउट करण वारा त यार हीअ तव्हां मां उमेदु न हुई त तव्हां बि ईअं कंदा सो उन्हनि माण्हुनि खे मां चवंदसि त यार पंहिंजे घरनि में ॾिसो ऐं उते फोकस कयो बसि ओके जेकॾहिं तव्हांजो ॿीहर जनम थी अचे ईअं थींदो न आहे छा थी अचणु नीलम ई थी अचणु चाहींदो जी मुंहिंजो ॿीहर जनम थिए त मां ईअं ई नीलम ई थियणु चाहींदसि ऐं इन फील्ड में ई अचणु चाहींदसि ऐं मां इहो ई जनम वठणु चाहींदसि ऐं जेके हा इहो हूंदो त हिन जनम में जेके मूं कुझु कयूं आहिनि शयूं जेके कोताहियूं मूंखां थियूं आहिनि सो उहे न थियनि बाक़ी त जनम मूंखे इहो ई खपे नालो बि इहो ई खपे पहचान बि इहा ई खपे हर शइ मुंहिंजी नेचर मुंहिंजो सभु कुझु मूंखे इहो ई खपे ओके मां पंहिंजे पाण सां इलाही ख़ुशि आहियां मां पंहिंजी फेवरेट आहियां ओके वेरी गुड दिस इज़ वंडरफुल ऐं हुजणु घुरिजे को मैसेज ॾियणु चाहियो था पंहिंजे फैंस खे पंहिंजे माण्हुनि खे बसि मां पंहिंजे फ्रेंड्स खे पंहिंजे जेके मुंहिंजे ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे इहो ई मैसेज ॾींदसि त हमेशह ख़ुशि हुजो आबाद हुजो ऐं जेको बि तव्हां कयो था उहो तव्हांखे ख़बर आहे त तव्हां छा था कयो माण्हुनि खे तव्हां छॾे ॾियो हू तव्हांखे छा था कॉम्प्लीमेंट कनि तव्हांखे कहिड़ी के नज़र सां था ॾिसनि या तव्हां माण्हुनि मां एक्सपेक्टेशन्स छॾे ॾियो त हू तव्हां खां कॾहिं ख़ुशि थींदव कॾहिं बि को इंसान खे इंसान खां ख़ुशि न थींदो सो पंहिंजे पाण में ई ख़ुशि हुजो पंहिंजे पाण में ई जेको आहे पंहिंजे पाण खे ख़ुशि रखण जी कोशिशि कयो ऐं फालतू ॻाल्हियूं ॿुधणु ऐं उन्हनि ते फोकस करणु छॾे ॾियो ऐं ख़ुशि हुजो आबाद हुजो मुंहिंजी दुआऊं तव्हां सां गॾु हूंदियूं हमेशह ओके थैंक यू सो मच नीलम थैंक यू सो मच आई होप के अहिड़ो को सवाल रहिजी वियो आहे मूंखे पुछणु घुरिजे मां त चवां थी त अञा हिकिड़ो ॿियो बि थिए हा प्रोग्राम मज़ो त इलाही आयो ख़ैर थैंक यू सो मच तव्हां पंहिंजे प्रोग्राम में इनवाइट कयो मूंखे ॾाढो सुठो लॻो तव्हांजे प्रोग्राम में अची करे ऐं जेको आहे सो तव्हां बि अचिजो मुंहिंजो जीअं चवंदा आहिनि न घर ईंदा आहियूं त सलाह कंदा आहिनि हाणे तव्हां बि असांजे घर एक्चुअली ॻाईंदुमि तॾहिं ईंदुमि ॻायां तव्हां बि असांजे शो में ज़रूरु अचिजो ॻायां त ईंदो ज़रूरु ॻायां कोन थो सो बहरहाल थैंक यू सो मच वो अलाह नीलम सां कचहरी थी उमेद आहे शो पसंदि आयो त इंशाल्लाह वरी अॻिले हफ़्ते मिलंदा तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखिजो टिल देन टेक केयर बाय बाय अल्लाह हाफ़िज़